मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदा आहियूं। रोज़ानो सुबुह जो प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे ऐं हिन प्रोग्राम खे तव्हां वॾे चाह शौक़ सां ॾिसंदा आहियो। असांजूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो। सलाम सिंध में आऊं तव्हांजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी वेंदो आहियां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ैरियत सां, मज़े में? अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, अलाह साईं तव्हांखे ख़ुशबाश रखे। तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कंदा आहियूं ऐं उमेद कयूं था, अलाह ताला खे इहा गुज़ारिश बि कयूं था, अलाह जी बारगाह में वरी ॿाॾायूं था त रब करीम तव्हांजे दिलि जूं मुरादूं, तव्हांजूं जेकी नेक तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं करे। नेक मुराद, नेक नियत थियणु वॾो ॾुखियो कमु आहे, पर जेको बि थिए थो न, सची ॻाल्हि इहा आहे त उन जा वारा न्यारा थी वञनि था ऐं अलाह साईं खे उहो ई माण्हू पसंदि आहे जेको वरी ॿिए जी मदद करे थो, ॿिए जी ख़ल्क़ जी ख़िदमत करे थो ऐं अलाह साईं उन सां राज़ी थिए थो। सो मुहर्रम जो बि महीनो आहे ऐं मुहर्रम जे हिन महीने में असां ख़ासि तौर ते उहे अमल कयूं जिन सां रब करीम राज़ी थी पवे, जिन सां उन्हनि जो मिठो महबूब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी तरीक़े सां उन जेकी सुठा सुठा अमल कया, जेकी हिदायतूं कयूं, जीअं उन्हनि यतीमनि ते ॿाझ कई, जीअं पाड़ेसरनि जे हक़नि जे बारे में असांखे आगाह कयो, जीअं दुश्मन सां बि सुठो वर्ताव करण जी तलक़ीन कई, ईअं ई पाण बि जेके हिन महीने में उन्हनि जी ॻाल्हियुनि ते अमल कयूं त छा ॻाल्हि कजे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उनजे साथियुनि जी जेका शहादत थी आहे हिन ई महीने में, सो उन्हनि जी जेका शहादत आहे उहा छो थी, छाजे कारण थी, छो असां इहे ॾींहं ख़ासि तौर ते सोग वारा मल्हाईंदा आहियूं, इन्हनि ते गौर फ़िक्र करण जी ज़रूरत आहे, इन्हनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। सिर्फ़ु इहो न आहे त करबला में हिकिड़ो कज़ियो थियो, उहो छो थियो, छाजे करे थियो, हक़ ऐं बातिल जी जेका जंग हुई उन जंग ते थोरो गौर वीचार करिणो आहे। उनखां पोइ जेका उन्हनि जी ईअं खणी चऊं इस्लाम जे लाइ जेका क़ुर्बानी आहे, उन क़ुर्बानीअ खे यको तारीख़ ताईं पाण यादि त कंदा हलूं था, पर उनखे पाण बि पंहिंजे अंदर में अहिड़े तरीक़े सां पंहिंजी जेका सिचुएशन आहे, जेका कैफ़ियत आहे, उहा पाण खे बणाइणी आहे। अलाह साईं तव्हां असांखे इस्लामी रुकन पूरा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, इस्लाम जा जेके बुनियादी उसूल आहिनि उन्हनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असां जेका पंहिंजी हीअ ज़िंदगी गुज़ारियूं था, जेका गफ़लत वारी ज़िंदगी आहे, जेका ईअं ई गारो करे छॾी आहे, असां ख़तमु करे छॾी आहे, कुझु इन पासे बि वरिजे ऐं पाण हीअ जेके कमकार कयूं था न, अॼुकल्ह माण्हुनि खे टाइम नथो मिले। माण्हू चवंदा साईं वक़्तु कोन्हे को फ़ज़ूल क़िस्म जी ॻाल्हियुनि जे लाइ वक़्तु आहे, पर हूअं जेकॾहिं सची ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे, भली ॻाल्हि आहे, जेका असांजे तव्हांखे फ़ाइदो ॾिए, उनजे लाइ वक़्तु कोन्हे। कंहिं दोस्त खे जेकॾहिं चऊं था साईं नमाज़ जो वक़्तु थी वियो आहे, हलो भला नमाज़ ते हलूं, त 5 बहाना करे थो, साईं कपिड़ा सुठा न आहिनि, साफ़ु न आहिनि, साईं मां पाक न आहियां, साईं मां हीअं न आहियां, साईं मां नथो अची सघां, तव्हां हलो पोइ वरी ॿिए भेरे नमाज़ पढ़ंदासीं। पर उन ई माण्हूअ खे जेकॾहिं पाण चऊं था त यार हलो त भला दावत आहे हिकिड़ी, मानी खाई था अचूं, चवंदो 2 मिंट रुॻो ॾे त मां तयारु थी मोटी थो अचां। सो इहा सिचुएशन आहे त दावत में तयारीअ जे लाइ पाण जल्दी तयारु थी बीठा आहियूं, वेझी बि वठंदा आहियूं, बात वठी वठंदा आहियूं ऐं उनखां पोइ पाण तेल फुलियल करे सुठा सिंगारजी वरी उन फंक्शन में, उन तक़रीब में वञण जे लाइ आता हूंदा आहियूं ऐं वञी उते पहुचंदा आहियूं। पर जेकॾहिं दीन जी ॻाल्हि कजे, पंहिंजे आख़िरत जी ॻाल्हि कजे, नमाज़ जी ॻाल्हि कजे त माण्हू वटि टाइम न आहे। माण्हू चवनि था यार मां टाइम आहे बि सही त खोड़ सारा बहाना आहिनि। सो इन्हनि बहाननि खां पाण खे छुटकारो ॾियारणो आहे त पाण हिकिड़ो अज़म कयूं, हिकिड़ो पुख़्तो इरादो कयूं त पाण अॼु खां पोइ ईअं न कंदासीं या ग़फ़लत वारी ज़िंदगी न घारींदासीं। हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां, जॾहिं माण्हू डाउन थिए थो न, पोज़ीशन डाउन जो मतिलबु इहो आहे त जॾहिं जिस्मानी तौर ते बि जॾहिं बीमार थिए थो, कमज़ोर थिए थो, त पोइ उनखे सभु शयूं यादि अचनि थियूं त आउं केॾो न हरू भरू जो वक़्तु गुज़ारे आयो आहियां। पोइ इहे शयूं यादि अचनि थियूं। हूअं बि चवंदा आहिनि त ॾुखनि में ई सभु शयूं यादि ईंदियूं आहिनि। पोइ ॾुखनि में अलाह बि यादि ईंदो आहे, ॾुखनि में उहे साथी बि यादि ईंदा आहिनि जेके असांखे तमामु घणी सुठी सपोर्ट कंदा रहिया ऐं असां जॾहिं बहारीअ में हुआसीं, जॾहिं असां ख़ुशबाश हुआसीं, त पोइ असां उन्हनि खे ओझल करे छॾियोसीं, असां उन्हनि खे विसारे छॾियोसीं। सो इहो विसारणो ठीकु न आहे। सुखनि में ॾुखनि में सभिनी उन्हनि खे यादि कजे, सार जे जेके तव्हांजे महल ते कमाया ऐं अलाह पाक बि सदाईं तव्हां सां गॾु आहे, सदाईं तव्हां सां मोहबत करे थो ऐं उनखे त उहे बंदा बि प्यारा आहिनि जेके ख़तादार आहिनि, उन्हनि खे बि त भला ॾिए थो न, उन्हनि खे बि रिज़्क़ रोज़ी अता फ़रमाए थो। अॼोको प्रोग्राम असां जेको खणी हलंदासीं उहो इमामनि खे बि यादि कंदासीं, शहीदनि खे बि भेटा ॾींदासीं ऐं कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि हूंदियूं। अॼोके प्रोग्राम जी तरतीब ते वञण खां अॻु में तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कयां थो त पोलियो इंतिहाई ख़तरनाक मर्ज़ु आहे, मुहलिक मर्ज़ु आहे ऐं पोलियो जो को बि इलाजु न आहे। इहा ॻाल्हि सोचे छॾियो, पोलियो जो को इलाजु न आहे। जॾहिं माण्हू जॾहिं असांजो ॿारु पोलियो जो मरीज़ थिए थो त उनजो इलाजु न आहे। इन जे करे इन खां बहितर आहे त पाण एहतियात कयूं, पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। इहा तव्हांखे गुज़ारिश थो कयां, इहा हथ ॿधी, इहा तव्हांखे निमाणी गुज़ारिश आहे असांजे तरफ़ां बि। पोलियो जा फुड़ा हर ॿार खे पीआरियो जेको 5 सालनि ताईं जी उमिरि जो आहे।
5 सालनि ताईं जे ॿार खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। पोलियो जा फुड़ा पीआरण सां कुझु बि नाहे थींदो, सिर्फ़ु इहो थींदो आहे त ॿारु सिहतमंद थींदो आहे ऐं तव्हांखे दिलजाए थींदी आहे त असांजो ॿारु माज़ूर न थींदो घटि में घटि। सो माज़ूरी खां बचायो, उनजो फ्यूचर आसान बणायो ऐं उहे बि टुका लॻायो, उहा वैक्सीनेशन बि करायो जेका वैक्सीन तव्हांजे ॿार जे लाइ फ़ाइदेमंद आहे। जेकी बुनियादी टुका जेके शुरू में लॻंदा आहिनि, जेका वैक्सीनेशन थींदी आहे, उहे बि महिल सां टाइम ते प्रॉपर तरीक़े सां पंहिंजनि ॿारनि जे लाइ थोरो टाइम कढो ऐं कंहिं वैक्सीनेशन सेंटर ते, कंहिं वेझे कंहिं अस्पताल में, कंहिं डिस्पेंसरी में वञी करे पोलियो जा फुड़ा पीआरियो। ऐं जेकॾहिं पोलियो जी टीम तव्हां ताईं पहुचे थी त महिरबानी करे उन्हनि सां सहकार कयो ऐं जेकी 5 सालनि ताईं जी उमिरि जा ॿार आहिनि उन्हनि खे जेकॾहिं जागनि था त पोलियो जा फुड़ा पीआरे वठो। जेकॾहिं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त ॿार सुम्ही पिया हूंदा आहिनि त पोइ कई वरी चवंदा आहिनि ॿारु सुतो पियो आहे ॿारु, त पोइ हली नथा पीआरियूं, उन्हनि खे पोइ उथारे करे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। अॼोके प्रोग्राम में नुहा ख़्वानी बि थींदी ऐं अॼोके प्रोग्राम में कुझु मामला मसइला पंहिंजी एजुकेशन जा बि डिस्कस कंदासीं ऐं उहे मसइला बि डिस्कस कंदासीं, ख़ासि तौर ते जेकी थर सां वाॻियल आहिनि। थर असांजो ॾाढो सुठो आहे, थर हाणे बर न रहियो आहे, रोड रस्ता सुठा आहिनि, सहूलियतूं कुझु आहिनि, पर उहे सहूलियतुनि जी जेका ईअं चयूं कंटिन्यूटी आहे उहा बहाल नथी थिए। कुझु ॾींहं कुझु वक़्त ताईं के सहूलियतूं सुठियूं अचनि थियूं, आरो प्लान लॻनि था, कुझु ॿियूं शयूं, पाणीअ जी फ़राहमी बि थिए थी, वरी पोइ उहे मुस्तक़िल मिज़ाजी वारी जेका शइ आहे उहा न आहे, मुस्तक़िल प्रोजेक्ट्स न आहिनि थर जे लाइ। इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। सो मौज़ूअ महिमान जो तव्हां सां तारीफ़ कराईंदो हलां। हिकिड़ो ॾाढो सुठो असांजो थर जो अॻवान आहे, थर नौजवान इतिहाद जो अॻवान, समाजी अॻवान, भलो माण्हू ऐं ख़ासि तौर ते तालीम जे लाइ पाण पतोड़े थो। आउं त ॾिसंदो आहियां जसो जे हिन माण्हूअ खे सदाईं हड़ूं बड़ूं ॾेई करे पहुची वेंदो आहे, बाबा कंहिं न कंहिं मैदान में, बाबा किथे पहुतल आहीं, चई साईं फलाणी जॻह ते पहुतल आहियां, बाबा तुंहिंजो कहिड़ो कमु, चई तालीम जे लाइ पाण पतोड़ियां थो। अॼु सेक्रेटरी सां मुलाक़ात आहे, अॼु कराची पहुतल आहियां, अॼु हीअ गॾिजाणी आहे, अॼु हूअ गॾिजाणी आहे। थर कॉन्फ्रेंस बि हिकिड़ी कराइण वारो आहे। मूंखे जॾहिं आफियर कचहरी हुन सां थी ॿुधाई पई त थर जा जेके बुनियादी मसइला आहिनि, तालीम, सिहत ऐं रोज़गार या ॿिया जेकी बि मसइला आहिनि, उन्हनि जे हल जे लाइ पाण असांखे थरवासियुनि खे बि कुझु करणु घुरिजे। इन जे लाइ थर कॉन्फ्रेंस बि कोठाए रहिया आहिनि ऐं उहा गॾिजाणी बि रथियल आहे उन्हनि जी। हिकिड़ी आलीशान थर कॉन्फ्रेंस कराची में थियण वारो आहे, इन हवाले सां हुन सां ॻाल्हाईंदासीं। सो भलीकार चऊं था थर नौजवान इतिहाद जे अॻवान असांजे प्यारे दोस्त अरबाब इब्राहिम रहीमू साहिब खे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चऊं था। अरबाब साहिब कीअं आहियो? ठीकु आहियो? महिरबानी छा साईं, वॾी महिरबानी रखो तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। कुर्ब तव्हां सां कचहरी कयूं था ऐं जीअं मूं तव्हांखे चयो त मुहर्रम जो महीनो आहे त शहीदनि खे भेटा बि ॾींदासीं, नुहा ख़्वानी बि थींदी। सो सभ खां पहिरियां जेको नुहा ख़्वान असांजे हिन प्रोग्राम में हिन वक़्तु तव्हांजी कैमरा स्क्रीन ते, असांजी कैमरा स्क्रीन तव्हांखे नज़र ईंदो, मोहम्मद इक़बाल रज़ा क़ादरी साहिब खे असां भलीकार चऊं था। क़ाज़ी साहिब कैसे हैं? ठीकु है, बहुत शुक्रिया प्रोग्राम में आहे। ऐं ॿियो असांजो नंढड़ो साथी आहे मज़हर अली, उनखे बि भलीकार चऊं था, उहो बि नुहा ख़्वानी करे थो, ॾाढो सुठो आवाज़ु आहे हुनजो। मज़हर बाबा आपकी भी बहुत महिरबानी, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो असां पंहिंजे प्रोग्राम जी कंटिन्यूटी खे बरक़रार रखंदे सभ खां पहिरियां त साईं अरबाब साहिबु ॿुधायो त इहा थर कॉन्फ्रेंस कॾहिं थींदी, कीअं थींदी ऐं इहो छो तव्हांखे ख़्यालु आयो त अहिड़े क़िस्म जी कॉन्फ्रेंस हुजणु घुरिजे? छा त इन खां सवाइ मसइलो जो हल कोन्हे को, मुख़्तलिफ़ मिनिस्टरनि सां, सेक्रेटरी सां, DOTO सां, हर तरह जे मतिलबु पाणी जो मसइलो हुजे या सिहत जो मसइलो हुजे त ऑफिसर हली सघिजी पिया आहिनि, पर हल को रस्तो नथा ॾियनि। दरख़्वास्तूं लिखजनि थियूं, फॉरवर्ड थियनि थियूं, नेठि ऑफिसरनि तां वञनि थियूं, पर उन ते को अमल ते कमु कोन थो थिए। हितां जेकॾहिं सेक्रेटरी लिखे थो त हेठां जेको आहे MPS साहिब या उतां जा बोतारो रोकराए था छॾनि, कमु थियणु कोन था ॾियनि। उनजे करे थर कॉन्फ्रेंस जे लाइ असांजी पहिरियों इजलास जेको आहे मूं अॼु भिटाई आबाद में मुंहिंजे थर वासियुनि ठाहियो आहे। मुख़्तलिफ़ थर जे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां माण्हू ईंदा, उहे तय कंदासीं त आख़िर असांखे हिकिड़ो त किरोना जहिड़ी वबा जी बीमारी आहे, उनजे विच में असां जेकॾहिं करणु वञूं था त वरी बीमारी जे करे सभु हाल बाल हर शइ बंदि करे गवर्नमेंट पाबंदी हणी छॾे त उन हवाले सां ॾिसूं था, कयूं था, दोस्तनि सां राय वठूं था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कॉन्फ्रेंस आहे, उनजे लाइ मामूली ॻाल्हि त कोन्हे। सिंध जे माण्हू गॾु थींदा, जेके समाजी माण्हू आहिनि, जेके थर जे लाइ भलाई जे लाइ सोचनि था, सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां माण्हू गॾु थींदासीं। आहे ॻाल्हि आहे सियासत खां इहा पाक असांजी कॉन्फ्रेंस आहे, इन में को सियासत जो कंहिं माण्हू जो को वास्तो कोन्हे को। उनजे लाइ कॉन्फ्रेंस को ठाहे जेको आहे थर जो हिकिड़ो ठारा पेश कंदासीं त आख़िर असांखे रस्तो जो हल कीअं ॻोल्हणु खपे। छो हाणे हीअ हिन वटि त हली करे 10 साल थी विया आहिनि, पर रस्तो कोन थो निकिरे थर जे हल जे लाइ। कंहिं बि मिनिस्टर सां मिलूं था त हुननि जा पंहिंजा जेके आहिनि उहे मसइला आहिनि, उन करे उहे नथा चाहिनि त हीअ हल थिए। त इनशाला दिसंबर में असांजो सोचियो आहे, दिसंबर में इहा कराइण जो असांजो आहे। अॼु वधीक दोस्तनि सां मीटिंगूं थियण खां वधारे ॻाल्हि हिन जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में थर में हींअर कराची मीटिंग कयूं था, पोइ थर जे पंहिंजे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में असां वेंदासीं, मीटिंगूं माण्हुनि सां कंदासीं, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे दावतूं ॾींदासीं। इन कॉन्फ्रेंस में असांखे कोई जलसो न आहे करिणो, इन में तक़रीबन को माण्हू 50-60 हूंदा, टोटल माण्हू ई थोरा असां घुराईंदासीं जेके उन ते ॻाल्हाइनि, कम वारा माण्हू हुजनि। या का जलसे असांजो कंहिंखां
वोट कोन था घुरूं, मसइले जो हल घुरणो आहे कि आख़िर हल कीअं कजे, जागीरदारी निज़ाम खे वॾेरकी निज़ाम खे कीअं ख़तमु कजे, कल्ह वॾेरा भुतार जेको सदियुनि खां थियो वेठा आहिनि उनखे ख़तमु कीअं कजे, उन्हनि जी वॾेरकी सियासत ख़तमु कनि, जेकॾहिं उनजी ख़तमु नथा कयूं अॻिते त आणियूं त हू कमु थियण ई कोन था, उहे चवंदा इहो कमु असां कंदासीं, असां माना असांखे माल मिले, पैसो मिले, MP MN ॾियनि, बाक़ी हीउ कमु भलाई वारो जे थर में तालीम हुजे, सिहत हुजे, उन हवाले असां न करणु ॾींदासीं। छाजे करे जेकॾहिं हीउ कमु थी वियो त हू बुख मरींदा, हुननि जो बेरोज़गार कोन्हे को, हुनजो कमु इहो ई आहे त को आरोपण आयो, का स्कूल आई, उनजी का बजट खाधीसीं, का उन एसेंसी जा पैसा खाधा त हुनजी रोज़ हले ई कारोबार इहो थो हले। असां उहो कारोबार बंदि करे थर जे लाइ भलाई जे लाइ, थर में तालीम आहे, सिहत आहे, पाणी आहे, मुख़्तलिफ़ थर में इशूज़ आहिनि, उन्हनि जी भलाई जे लाइ असां कमु करणु चाहियूं था, त पर हीअ असांजी मुश्किलातूं पेश अचनि पियूं, जीअं तव्हांखे ख़बर आहे MN MP जेके आहिनि उहे अॻिते नथा चाहिनि त हीउ कमु थिए, असां कयूं पर पाण बि नथा कनि। हिन वक़्तु तव्हां सूरत हाल इहा ॾिसो त थरपारकर ज़िले में 6 सलाहकार आहिनि, थरपारकर ज़िले जा, हिकिड़े ज़िले जा 6 सलाहकार आहिनि। कंहिं हिकिड़े खां इहा पुछा कयो त विरजी कोहली आहे, उनखां पोइ साईं पंहिंजो हींअर अरबाब थियो आहे, लुतबला थियो आहे, दोस्त मोहम्मद रायमो थियो आहे, ईअं टोटल 6 ॼणा इहा आहिनि, त कमु को बि कोन था कनि। कंहिं थर जे हिकिड़े इशू ते ॻाल्हायो, न साईं पाणी ते ॻाल्हाइणो आहे, न थर जी तालीम ते, न थर जे कंहिं बि इशूअ ते बि नथा ॻाल्हाइनि। 6 सलाहकार तव्हां वेठा आहियो थरपारकर ज़िले जा, थरपारकर ज़िले में स्कूलूं बंदि पियूं आहिनि, RO प्लांट बंदि पिया आहिनि, पोइ 6 सलाहकार तव्हां उतां हैरान आहियां कि 6 सलाहकार हुजण खां पोइ बि थर जी सूरत हाल साॻी बीठी आहे। पंहिंजे ऑफिसनि में वेठा आहिनि, हिते कराची खां अॻिते वञनि ई कोन था, अॻिते त वञो ख़ुदा जा बंदा, तव्हांखे सलाहकार छाजे करे थरपारकर जी जेकॾहिं आवाम जे हिसाब सां कयो थर जा मसइला ॾिसो, हुनखे पंहिंजो ऑफिसनि में वेठे हुए, AC हलनि पिया, गाॾियूं मिलियल आहिनि, पंहिंजनि ई माण्हू जा कमु कनि था, कंहिं ग़रीब मिस्किन माण्हू जो कमु नथा कनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे थरपारकर ज़िले में सभु MPA पीपल्स पार्टी जा आहिनि न, हिकिड़ो रज़ाक साहब आहिनि थरपारकर ज़िले में GDA जो, बाक़ी त सभु पीपल्स पार्टी जा MP आहिनि। तव्हां कमु कयो पर कमु नथा कनि, न पाण था कनि, न ॿिए खे करण था ॾियनि, जेकॾहिं को ॿियो माण्हू करे थो उनखे FIR कटाए अंदरि था कराए छॾनि। पर हाणे ईअं न आहे, उहो दौरु ऐं हाणे वारे दौर में फ़र्क़ु आहे। सोशल मीडिया जो दौरु आहे, तव्हां बि आवाज़ उथारियो था, तव्हां बि तहरीक वठो था, तव्हां सां गॾु ॿिया बि इलाही दोस्त आहिनि, नौजवान इताद जेको आहे पूरो हिकिड़ो सरगर्म लॻो पियो आहे, उनखां पोइ कुझु भला का कन ते का जुए चुरी आहे या न? इरशाद बिल्कुलु ज़ाहिर, असां चवंदा हींअर मुल्क जो वज़ीर आज़म इमरान ख़ान हू बि रड़ पियो करे त खंडु अटो कोन थो कंट्रोल थिए, ॿिया त कमु पंहिंजे खे थियनि। 52 रुपए में अटो में खंड मां जेको वञी 105 ते पहुती आहे, अटे जो रेट तव्हां ॾिसो 1300 में वञी 3000 ते पहुतो आहे। मुल्क जो वज़ीर आज़म चए थो आउं बेबस आहियां, त असां त पोइ सोशल वर्कर ऐं समाजी अॻुवान आहियूं, असां वरी बि कोशिशूं कयूं था, ऑफिसनि में वञूं था, दरख़्वास्तूं ॾियूं था, हुननि जे कन में चयूं था भाई महिरबानी करे हीउ मसइलो हल कयो। आख़िरकार माण्हू चवनि था की हवा जी छड़ी कोन्हे, असां हणंदासीं जो सॼा मसइला हल थी ईंदा। 73 साल जो गंदा, कल्ह सरदार शाह मिनिस्टर थियो आहे तालीम जो, पोइ बि रड़ थो करे साईं, ॻाल्हि आहे त मसइला घणा आहिनि, जॾहिं मिनिस्टर जहिड़ो माण्हू चए थो मसइला जाम आहिनि त पोइ बाक़ी छा कंदासीं। त उनजे लाइ असां बिल्कुलु उथिया आहियूं ऐं कोशिशूं कयूं पिया, कोशिशि करणु खपे माण्हू खे, माठ करे न वञणु खपे। असांजी कोशिशि आहे, असां कोशिशूं कयूं पिया, उन्हनि ते ऑफिसरनि ताईं ॻाल्हियूं ॿुधायूं पिया, इंशाअल्लाह हिकु न हिकु ॾींहुं असां कामयाबु ज़रूरु थींदासीं। सही सही, मसइला जाम आहिनि, इहो जुमिलो ॿुधण में ॾाढो वॾो बि लॻे थो, पर मसइला जाम आहिनि, हिकु हिकु मसइलो हल करण जी जेकॾहिं पाण कोशिशि कयूं त मसइला हीअ हल थी वेंदा, पर कोई करण लाइ तयारु न आहे। मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे त जेको 73 साल 74 साल खां मसइला जाम आहिनि, मसइला हल करण जे कॾहिं त पाण तव्हां कमु करणु लॻो था त टंगूं छिकण वारा जाम आहिनि। असां वटि वॾे में वॾी ॻाल्हि त इहा ई त आहे न, जेकॾहिं सभु गॾिजी बीहनि त छा थी पए। हाणे अॼु ॾींहं ताईं चवनि था त अरबाब छा कयो, अरबाब जो कमु आहे ऑफिसर वञी दरख़्वास्तूं लिखी ॾियणु, हुन ताईं पहुचाइणु, इहो कमु तव्हां छो कोन था कयो? तव्हां बि करे ॾिसो इहो कमु, सेक्रेटरी सां सभिनी सां मुलाक़ातूं करे तव्हां बि दरख़्वास्तूं लिखी ॾियो त सही। पंहिंजे ॻोठ जी जॾहिं चवनि था तव्हांजे ॻोठ जी स्कूल बंदि आहे, दरख़्वास्त ॾियो, साईं वॾेरो असांखे जेल पुॼायो न, असांजे करे ग़रीब माण्हू दरख़्वास्त नथा ॾियो। पंहिंजे ॻोठ जी मालिकी करण जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि हू दरख़्वास्त ॾींदा त अॻिते वेंदुसि न, दरख़्वास्त ॾियण जा तयारु में फ़ोन तव्हांखे करे छॾींदा, साईं हीअ असांजो मसइलो आहे, जॾहिं दरख़्वास्त था घुरूं त पोइ हिते हटी था वञनि, चवंदा लिखत में दरख़्वास्त माना जेकॾहिं बुरो थियणो आहे, गंदो थियणो आहे, अरबाब वञी थिए, असां न थींदासीं, सुभाणे असां कोन चयो साईं, पाण पियो खणे। हर कंहिंजो मफ़ाद आहे, जंहिंखे मफ़ाद थोरो मिले थो उहो मट करे पंहिंजो वेही थो रहे। बाक़ी थर जी भलाई जे लाइ इनशाअल्लाह हींअर नौजवान तबिको तमामु मूंसां गॾु आहे, उहो पाण चाहे थो थर में तालीम अचे। तालीम अहिड़ो असांजो ज़ेवर आहे जेकी थर जे माण्हू जे बंगलनि ते होटलनि ते कमु करे थो वीचारो, सॼी ज़िंदगी हुन में इहो त कोन्हे बंगलनि ते होटलनि ते कमु कंदो रहंदो। तालीम मिले त थर जो माण्हू तमामु, कराचीअ में जेकी बि बंगलनि ते कमु कनि था नौजवान, ख़ासि तौर ते थर जा ई आहिनि, माना तालीम खां महरूम आहिनि, तंहिंजे करे रोज़गार अहिड़ो वञी उन्हनि चूंडियो आहे। तालीम हुजे हा त शायदि ईअं न कंदा। असल शहर में पाण ॾिसूं त तालीम जी सूर आहे, इन करे प्राइवेट स्कूलूं आहिनि, माण्हू पंहिंजा जेकॾहिं सरकारी स्कूलूं शहर में बंदि आहिनि त प्राइवेट स्कूलूं मोकिलनि था। थर में उहो प्राइवेट स्कूल जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू खोले थो त
वापसि माण्हू अचंदा हुआ तूं स्कूल ॻोठ में न खोल आहे ॻोठ में उन स्कूल खोली आहे पोइ पंहिंजे अना जे करे उन स्कूल में उन ॿार कोन मोकिलींदा हाणे उन मासूम ॿार जो कहिड़ो कसूर आहे जेकॾहिं मूं प्राइवेट स्कूल खोली आहे त पूरे ॻोठ जो फ़र्ज़ु आहे उन में स्कूल में मोकिलनि न मोकिलींदासीं उन जे करे केरु थर में स्कूल हींअर खुलियूं आहिनि कुझु प्राइवेटूं पर प्राइवेट स्कूल में खोलण छा आहे गवर्नमेंट जो त हाल आहे कोन जेकॾहिं गवर्नमेंट जे असां आसिरे ते रहंदासीं त पंहिंजी ज़िंदगियूं 73 साल असां हूं तबाह करे छॾिया अॻिते बि कंदासीं पंहिंजो नस्लूं ॿियूं नस्लूं तबाह कंदासीं असांखे हाणे प्राइवेट स्कूल ॾे वञिणो पवंदो इन जे करे त गवर्नमेंट जो हाल त दरख़्वास्तूं ॾेई थकिजी पिया आहियूं आख़िरी इहो केस आऊं हाई कोर्ट में खणी वञा पियो हीअ त हिन जो तालीम खाते वारा कोशिशि कंदासीं इनशाला प्राइवेट स्कूलूं खोले करे भई हींअर सेफ जूं स्कूलूं थर में खोलियूं 36 स्कूलूं बंदि पियूं आहिनि 4000 ॿार वीचारा ॿार वेठा आहिनि ऐं सेफ इदारो वरी जेको आहे उहो स्कूलूं ॾिए पियो पर पहिरीं स्कूलूं त खोलियो तव्हां थर खे इंजोस अचे थी लुटे हलियो थी वञे हिकिड़े ॿ फोटू कढे ऐं करोड़ रुपया थर में कमाए थी सरकारी स्कूलूं पियूं आहिनि त बंदि पियूं आहिनि असां पाण मालिकी नथा ऐं पंहिंजे माण्हू खे चवंदो असां पाण कसूरवार आहियूं जेकॾहिं असां पंहिंजी शइ जी पाण मालिकी कयूं त सभु कुझु थी सघे थो पर असां इन जे करे कोन था कयूं त मेन वजह इहा ई आहे त भोतारे वॾेरे या त ॿ रुपया मिलनि था एसएनसी जो पैसो आहे बिल्डिंग जेके ठेके में पैसा मिलनि था उन करे उथूं कोन था ॻाल्हायूं कोन था पाण उथिणो पवंदो असांखे हाणे जेकॾहिं न उथंदासीं त अॻिते लाइ असांजे लाइ वरी ॾुखियाई आहे तालीम खां बग़ैर कुझु बि कोन आहियूं ऐं जेको तालीम जी बार बार ॻाल्हि पियो कयां त ॾिसो दुनिया जा कंहिं बि मुल्क में वञो तालीम खां ई जेको आहे माण्हू वधिबो आहे पर थर जे माण्हू खे अलाए छाजे करे थोरो असां जेको सिंध जो हिसो कोन आहियूं असां पाकिस्तान जो हिसो कोन आहियूं असांखे पाणी बि नथो मिले असांखे तालीम नथी थी वञे असांखे सिहत जूं सहूलियतूं कोन थियूं मिलनि थर जे कोयले में रियालिटी में असांखे का शइ कोन थी मिले थर जो माण्हू ईअं न थिए त सिंध हुकूमत वफ़ाक़ी जे ख़िलाफ़ु बीहे महिरबानी करे थर में कमु कयो थर में तव्हां कमायो पिया असां उन जी कमाई में रियालिटी में तव्हांखे स्कूलूं ऐं तालीम में पाण अञा कचहरी कयूं था रवाब साहिबु असां सां गॾु मोहम्मद इक़बाल रज़ा क़ादरी बि आहे सो मुहर्रम जो महीनो आहे त मोहम्मद इक़बाल रज़ा क़ादरी साहिब खां कुझु ॿुधी वठूं जी या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दिल ठिकाना मेरे हुसैन का है दिल ठिकाना दिल ठिकाना मेरे हुसैन का है हर ज़माना ज़माना हर ज़माना मेरे हुसैन का है हर ज़माना और जिसकी खातिर ये कायनात बनी जिसकी खातिर ये कायनात बनी ऐसा नाना मेरे हुसैन का है ऐसा नाना मेरे हुसैन का है हर ज़माना रात से दिन जो निकला रात से दिन जो
مسکرانا مسکرانا میرے حسین کا ہے مسکرانا مسکرانا میرے حسین کا ہے ہر زمانہ کوئی پوچھے یہ دور ہے کس کا کوئی پوچھے یہ دور ہے کس کا تو تم بتانا میرے حسین کا ہے تم بتانا میرے حسین کا ہے ہر زمانہ اور جس پہ ہر ایک درود پڑھتا ہے جس پہ ہر ایک درود پڑھتا ہے ایسا نانا میرے حسین کا ہے ایسا نانا میرے حسین کا ہے دل ٹھکانا میرے حسین کا ہے ہر زمانہ میرے حسین کا ہے محمد اقبال رضا قادری صاحب جی आवाज़ में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शान में सुठा ॿोल ॿुधासीं असां हिते वठूं था हिकु नंढड़ी साही मोटीअ चऊं था त पोइ शहीदनि खे अञा बि ट्रिब्यूट पेश कयो वेंदो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था अरबाब इब्राहिम रहमू साहिब थर नौजवान था त जो अॻुवाण असां सां गॾु आहे थर जी जेका सूरत हाल आहे उहा तव्हां खां बि लिकल आहे असां खां बि लिकल आहे थर कीअं सर्वाइव करे थो थर जा माण्हू कीअं पंहिंजो पाण खे मुश्किलातुनि में विझी करे बि पंहिंजी जेका ॿनी आहे पंहिंजी जेका ज़मीन आहे पंहिंजी जेका धरती आहे या पंहिंजो जेको थर आहे उनखे छॾनि कोन था काॾे ॿिए हंधि नथा वञनि थर में ई आहिनि इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे इहा पुछा कयूं था अरबाब साहिब खां अरबाब साहिब एॾी तकलीफ़ एॾी ॾुखियाई एॾी परेशानी हूंदे बि भला हिकिड़ो सुवालु आम माण्हू जे ज़हन में बि ईंदो आहे उहो ईंदो आहे त भला एॾी जेकॾहिं ओॾे तकलीफ़ आहे परेशानी आहे त पोइ थर जो माण्हू भला लॾे करे कंहिं शहर ॾे ॿिए ॾे छो नथो अचे उते छो आहे हिकिड़ो इहो सुवालु पियो आहे त उते छो आहे जॾहिं का सहूलियत न आहे पाणी न आहे कुझु बि न आहे त पोइ भला हेॾे शहरनि में छो नथा अचनि कॾहिं बि इरशाद पंहिंजा अबाणा घर अबाणा घर केर बि कोन छॾींदो आहे हींअर तव्हां ताज़ो वाक़ियो जॾहिं बेरिया टाउन जो ॾिठो हूंदो त उहे क़बूलनि जो छा हो हुननि जो असांजे अबनि ॾाॾनि जूं हिते क़बरूं आहिनि असां अॼु खां न आहियूं असां 400 साल खां हिते आबाद आहियूं अॼु खां न आहियूं असांजे अबनि ॾाॾनि परॾाॾनि जूं हिते क़बरूं आहिनि असां कोन छॾींदासीं
हुननि बिल्डोज़र हलाया पर उहे माण्हू हुतां न उथिया। छा मक़सदु हो? कराची पासे में किथे बि त वेही सघिया थे, पर कॾहिं बि तव्हांजो जेकॾहिं पोयूं तव्हां जेको छॾे अचो, जेकॾहिं पंहिंजे मिटीअ सां जिथे माण्हू पैदा थियो आहे उन सां जेकॾहिं सिंध जी मिटी सां त उनखे आऊं सिंध जो दोस्त कोन चवंदुसि, सिंध जो गदार चवंदुसि। इन जे करे त पंहिंजी धरती माण्हू हितां छॾे, कई माण्हू हितां पैसे जे करे पंहिंजा अबाणा घर ॾाढा छॾे अमेरिका हलाए विया आहिनि, सभु कुझु सिस्टम हितां छॾे विया आहिनि। ईअं न करणु खपे। असां सिंधियुनि खे पंहिंजूं अबाणा जेके घर हुया उनखे यादि करणु खपे, उन जॻहियुनि खे असां नथा छॾे सघूं। हाणे थर जी वारीअ में जॾहिं बरसाति वसंदो आहे त माण्हू कश्मीर वेंदा आहिनि घुमण जे लाइ, तव्हां थर अचो, थर खे तव्हां ईअं सम्झो वारी जे मथां ईअं सम्झो सावक ई सावक थींदी, माण्हुनि जी नज़र ॾिसंदो रहंदो त थर जी इहे मौसम बि ॾिसो। ऐं उन खां पोइ थर माना जॾहिं अलाह जी तरफ़ां जॾहिं बरसाति थींदी आहे, हुकूमतूं असांखे छा थियूं ॾियनि, अलाह जी रहमत आहे जेको असांजे मथां हर साल बरसाति पवंदी आहे त असांजो माल उहो खाईंदो आहे। थर जो माण्हू माल असांजो जेको असांजो गुज़र सफ़र थर जे माण्हू या त नौकिरी पेशा आहे या हुनजो माल, माना ईअं सम्झो त 80% जेको माण्हू जो 80% माण्हू जो गुज़र सफ़र माल ते ऐं नौकिरियुनि ते आहे। 20% को थर में अमीर माण्हू आहे, बाक़ी एतिरो अमीर माण्हू कोन्हे को। त असां कॾहिं पंहिंजा अबाणा घर जेके आहिनि उहे असां कॾहिं नथा छॾे, भले असां बुखिया लंघिया वेठा हुजे, भले हिकमत हींअर त चलो थोरा घणा रोड ठहिया आहिनि, असां त उन टाइम खां जॾहिं केकड़ो हिकिड़ी गाॾी उमरकोट मां निकिरंदी हुई, उहा हिकिड़ी गाॾी 200 ॻोठनि खे वञी उमरकोट थींदे बॉर्डर ते पुॼंदी हुई। कीअं माण्हू सफ़र कंदा हुया, विच में गाॾी ख़राबु थींदी त पाणी पीअण जो कोन मिलंदा, उहे माण्हू कीअं गुज़र सफ़र कंदा। 2-2 ॾींहं गाॾियूं रस्ते में ख़राबु हूंदियूं, जंहिंखे तव्हां हिते रस्ते में ख़राबु थी होटल में का शइ मिली, हुते थर में त का शइ कोन मिलंदी। केकड़ो हूंदो हो जेको उमरकोट खां निकिरंदो हो, बॉर्डर ताईं वेंदो हो, सुबुह राति जो जेकर ॾींहं जो 11 बजे निकिरंदो हो, ॿिए ॾींहुं वञी हुते सुबुह जो पुॼंदो हो। असां उहे सफ़र ॾुख सुख असां सभु पंहिंजा थर में ॾिठा आहियूं, असां ॾुखनि जा ॾाहियूं। खारो पाणी पी बि असां पंहिंजो गुज़र सफ़र कयूं पिया। हिन वक़्तु बि माण्हू खारो पाणी पीअनि पिया, थर जे कोयले निकिरण खां पोइ जर जो खारो पाणी बि ख़तमु थी चुको आहे। हालांकि खारे पाणी ते बि फसल थी सघनि था, पर उहे गवर्नमेंट का अहिड़ा ॿिज ॾे जेको खारे पाणी ते आबाद थियनि, ट्यूबवेल लॻाए ॾियनि, पर असां पंहिंजो थर नथा छॾे सघूं। असां पंहिंजा अबाणा घर भले केॾा बि अमीर थी वञे, पर पोइ थर असां नथा छॾे। थर जो माण्हू कोन, हा जेको थर जो माण्हू छॾे त उहो थर जो न हूंदो, जेको अबो ॾाॾे खां हुते हुयो, जॾहिं अबो ॾाॾो गुज़ारे आहे त पोइ छॾे हलियो आयो, असां हुनखे थर जो माण्हू था शामिल कयूं। थर जो माण्हू बुखियो लंघियो वेठो हूंदो, पंहिंजो थर न छॾींदो। छा जेको थर में फ़ाइदो आहे, हींअर तव्हां ॾिसो न थर में कोयलो केतिरो निकितो आहे। असां चऊं था त थर मालो माल आहे, थर जी वारी में बिजली पैदा थी सघे थी, वली वांगुरु में त ॻाल्हि कई पाण थी, पर उनखे दॿाए छॾियूं। थर में हेॾो सॼो कोयलो निकितो आहे, असांजे थर में हर शइ मौजूदु पई आहे, पर माना उन ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। पाणी जी सूरत हाल छा आहे भला? अञा ताईं पाणीअ जा मसइला हल न थिया आहिनि। हेॾा जो प्लांट लॻा हुया उहे बि कमु कनि पिया। ऐं त वियो हुउसि कुझु अरसो पहिरियां, त उहो प्लांट बाक़ाइदा वर्किंग पोज़ीशन में माण्हू पाणी भरनि पिया, उते उठ बि बीठल हुया, उहे बि पाणी पीअनि पिया। पोइ हाणे छा सूरत हाल संगीन आहे वरी? शायदि थर में छा थियो कि 750 आरो प्लांट पाक ओसी सां ई लॻाया, सिंध हुकूमत हुनखे पैसा ॾिना, लॻाइण खां पोइ उहे साल खनि को हलिया न। हुनजो पाणी चेक कयूं त आया ई पाणी माण्हुनि जे पीअण जे क़ाबिल आहे न आहे। कंहिं माण्हू हॾनि जा बीमार थिया, कंहिं गुर्दनि जा बीमार थिया। 750 आरो प्लांटनि में जज जॾहिं विज़िट कयो त 600 अरब रुपए हुन में करप्शन थी चुकी आहे। को बि गवर्नमेंट का शइ ॾिसे ई कोन थी त आख़िर इहो करप्शन थी त कंहिं कई। ऐं जेको उहो जीलानी हुयो जंहिंखे पाक ओसीअ सां हलाईंदो हो, जेके आरो प्लांट लॻाइण उहो दुबई में वेठो आहे, उनखे वठी अचण यूसुफ जीलानी जो भाउ आहे, हुनखे वठी अचण लाइ केरु तयारु कोन्हे को। आया आरो प्लांट जो पैसो छो? सिंध हुकूमत 2-2 करोड़ 30 लख जो आरो प्लांट 2-2 करोड़ जी स्कीम जा पैसा वरिता। 750 आरो प्लांट हींअर जॾहिं काफ़ी हुनखे एहतिजाज थियो, सुप्रीम कोर्ट जे नोटिस वरितो त उनजे एहतिजाज खां पोइ मुलाज़िमनि खे सिर्फ़ु पघारूं ॾिनियूं हुयूं। अब भाई नवां टेंडर थींदा, नवां टेंडर नवां ठेकेदारनि ॾींदासीं। अञा ताईं उहे आरो प्लांट उन सूरत हाल बहाल न थिया आहिनि। शमसी प्लेटूं खजी वियूं, के आरो प्लांट बंदि थी विया। हाणे 700 आरो प्लांट लॻा ई टोटल 390 आरो प्लांट लॻा, बाक़ी त लॻा ई कोन्हनि। बाक़ी 400 आरो प्लांट, इहे 350 आरो प्लांट काॾे विया? केरु खाई वियो? चेक त कयो, माना बिल निकिरी वियो आहे, पर उहा जॻह ते शइ न आहे लॻी। उन खां पोइ हुनखे मुलाज़िमनि खे हींअर पघारूं मिलियूं, पघारूं मिलण खां पोइ कुझु न मिलियो, कुझु न मिलियो, पर उहे मुलाज़िम घर वेठा आहिनि। हाणे वरी बि जेकॾहिं मुलाज़िम हुया जेको रड़ियूं कयूं पिए हुनखे, हाणे त आवाम नथी उथे, असांजो माण्हू नथो उथे थर जो। जेकर थर जो माण्हू आरो प्लांट जे मुलाज़िमनि गॾु बीह सभु कुझु थिया, पर मुलाज़िम पाण रड़ियूं कयूं, हुनखे पघारूं मिलियूं। हाणे वीचारा पंहिंजे किथे धंधे लॻा आहिनि, उहे आरो प्लांट बंदि पिया आहिनि। हींअर समर पंप ॾिना वफ़ाक़ जेको आहे सिंध पंहिंजे में थर में 20 लख रुपए जी स्कीम 5 लख रुपए जी 20 लख जी स्कीम ॾेई छॾियूं।
600-500 फुट ते खोटाई कयूं काफ़ी जी जॻह ते आरो प्लांट समर पंप आहिनि उहे हेठि चवंदा बाबा पथर हाणे पैसा ॾियो त खोटियूं माना पैसा ॾियो त 400 फुट हेठि खोटींदासीं बाक़ी कोन खोटींदासीं अच्छा थर जे माण्हुनि खे चवंदा तव्हां ॾियो पैसा तव्हां ॾियो हाणे मां वफ़ाक़ बि असांखे जेको आहे उहो आरो प्लांट जेको 100 आरो प्लांट जो ऐलान कयो अपना इमरान ख़ान छाछरे जे जलसे में उहे बि कोन मिलिया कंहिंखे मिलिया वज़ीर आज़म साहिब जलसे में ख़िताब करे हर को हलियो थो वञे पर पोयां अमल उन ते केतिरो थिए थो जलसे में त ख़िताब वॾा वॾा साईं जीअं पाण MP MN ईंदा आहिनि साईं असांखे हीअ ॾींदासीं तव्हांखे हीअ ॾींदासीं पर मिले को कुझु कोन थो त इहा पाणी जो त अञा बोरान उते ई जो उते ई पियो आहे माण्हू वीचारा हींअर बरसातूं उठियूं आहिनि त थोरा जेके खूह ठाहियल हुआ उन्हनि में पाणी वाणी जेको बीठो आहे त उहे माण्हू अञा भरनि पिया पुराणा जेके असांजा ॾाह हूंदा जेके खूह में अंदरि जेको आहे 1000 फुट हलिया वेंदा हेठि जेको सफ़ाई कंदा पाणी जी उहे वीचारा विया हलिया उन खां पोइ नौजवान खूह जी सफ़ाई करण वारा घटि माण्हू साईं कोन विया खूह ख़राब थींदा था वञनि सफ़ाई न थींदी 1000 फुट हाणे तव्हां ॿुधायो हम चौरस में उहो 5 फुट आहे 1000 फुट हेठि आहे उन में केरु थो हींअर अॼुकल्ह जो नौजवान किथे थो वञे पुराणा माण्हू हूंदा हेठि वेंदा उनजो जर खोटींदा त उन में पाणी सिम गॾु थींदो जेको आहे 20-25 लीटर या 200 लीटर में पाणी करे ॿिए ॾींहुं माण्हू पीअंदा हाणे उहो खूब असां लटिजी आहे थर जे कोयले निकिरण खां थर जो पाणी जेको जर्ब निकिरे पियो कोयले जो उन खां पोइ थर जो पाणी ख़तमु थींदो वञे पियो त उन ते हीअ जेको आहे हिननि जेको आहे 100 लॻाया समर पंप पाणी करण जे लाइ कोयले वारनि जॾहिं पाणी हुनजो निकिरी वियो न साइडनि जो त पाणी कोयले में हेठां तमामु घणो आहे पाणी करण खां पोइ वरी उहे बंदि भाऊ खोले ॾे ग़रीब माण्हू पाणी पीए न उहे बंदि करे छॾियो थर वारे कोयले वारनि त पाणी जो बुरान त थर जो अञा उते जो उते पियो आहे अञा बदिलियो न आहे घणनि जॻह ते ईअं आहे जॾहिं बरस गर्मी थींदी आहे पोइ तव्हां थर में पाणी जा हालात ॾिसो पाणी न आहे पीअण जो माण्हू को उमरकोट मां ॿिए हंधा किथे घुराईंदा आहिनि पाणी जा टैंकर जेको पीअंदा आहिनि असां इहो चऊं था असां सिंध जा रिहाइशी आहियूं असांजो सिंधु दरिया में भला ॿियो त पर पड़ोसी मुल्क इंडिया में माण्हू ज़मीनूं आबाद पिया कनि पाणीअ में एतिरो हुनखे गवर्नमेंट सहूलियत ॾिए असांखे गवर्नमेंट का सहूलियत नथी ॾिए घर में गॾु ॿियो कुझु न थर जो ॿनियूं आबाद भले न कजे थो करियो पर घटि में घटि पीअण जो पाणी त ॾियो अच्छा थर जा जेकी ॿिया जेकी थोरा सुठा शहर आहिनि माना आसूदा शहर आहिनि उते त सहूलियतूं आहिनि मिठी में बि आहे उमरकोट में बि आहे इन पासे त शहर पाण शहर में पाणी पीअण जो कोन्हे को अच्छा मिठी शहर मिठी ज़िले में कोन्हे को पाणी पीअण जो नवकोट पासे में घणो आहे 50 किलोमीटर ते पाणी अची सघे पाणी मिठी शहर में कोन्हे को तालके में पाणी कोन्हे को मिठी ॾिसण में त ॾाढो ज़बरदस्त पियो ज़बरदस्त पीअण जो पाणी मिठी में कोन्हे को पीअण जो पाणी आरो प्लांट मिठी जो वॾे वॾो 1000 जो पाणी लीटर उहो बंदि पियो आहे आरो प्लांट वॾे में वॾो सलामकोट मिठी में उहो आरो प्लांट बंदि पिया आहिनि अच्छा ऐं उन खां पोइ छाछरे में पीअण जो पाणी कोन्हे को हाणे जॾहिं शहरनि में पाणी पीअण जो कोन्हे त ॿारड़ी में किथां हूंदो असां वटि थोरियूं घणियूं लाइनूं आर्मी जूं आहिनि पाणी जूं आर्मी पंहिंजे टाइम में पाणी ॾींदी आहे ओवरऑल पाणी हर कंहिंजे लाइ एतिरो टाइम 24 कलाक खुलियल कोन्हे को हिकिड़ो टाइम महसूसु हुन में कलाक ॾेढ जो पाणी हूंदो आहे उन में फी माण्हू खे 20-40 लीटर 50 लीटर पाणी ॾींदा उन खां वधीक पाणी न खुलियल हूंदो आहे पाणी बि त सिंध हुकूमत जे तरफ़ां का असांखे माना न सलामकोट में पाणी तव्हां ॾिसो नौको पंहिंजे ॾिसो पंहिंजे में हाणे थर में जो खारो पाणी कढनि पिया कोयले वारो उनखे मिठो करे उनखे कोन था कनि त मिठी में पाणी कोन्हे को नंगर में पाणी जेको आहे उहो बरसाति पई थी गॾु थिए त उहो ई पाणी ॿियो नगर में किथां पाणी आयो ॿनियूं उन्हनि जे पाणी आबादनि ते जेको डैम भरबा उन्हनि ते आबाद थींदियूं आहिनि त बरसाति जो पाणी बि त मेरो आहे बेकार पाणी आहे असां पीअंदा आहियूं इहो असां चई छॾियूं त बरसाति जो पाणी पए थो त पोइ ठीकु आहे उहो त ठीकु न आहे बरसाति जो पाणी इरशाद असां पीअंदा आहियूं जेके असांजा वॾा वॾा जेके पंहिंजा पाण चऊं इहो टैंकर ठहियल हूंदा आहिनि उन्हनि में पाणी उहो पके तलसर में गॾु थींदो आहे असां उहो साल जे लाइ पाणी गॾु कंदा आहियूं अच्छा अच्छा साल जो पाणी जेकॾहिं बरसातूं जेकॾहिं 4-5 साल न पवनि त थर में तमामु वॾो बुरान ईंदो पर छाजे करे थर जो माण्हू जेकॾहिं ॻाल्हाए थो त उनखे उन जे लाइ घणा मसइला थिया हेल बरसाति पई आहे थर में शशकारो को सुठो थियो आहे छो त हिते पाण वटि न पई आहे बरसाति अञा कराची या ॿिया जेकी सिंध जा शहर उते न पई आहे थर जी छा ज़रूरत आहे थर में पहिरियों बरसाति पई पर 70% ॿनियूं ग़ैराबाद पयूं 30% माण्हू पोखियूं आहिनि 14 तारीख़ ते जेकॾहिं बरसाति नथी पवे हाणे इम्कान आहे ॿुधाइनि था त 14 तारीख़ ते बरसाति जेकॾहिं 14 तारीख़ ते बरसाति नथी पवे त सिंध थर खे ॾुकार ॾियणो पवंदो हुनखे ॾुकार ॾेई करे ॾेई करे इन्हनि खे जेको आहे उहे माल जे लाइ ऐं माण्हुनि जे लाइ बंदोबस्तु करणो माल खे खुराक ॾियनि ऐं थर खे जेको इमदाद ॾियनि जेकॾहिं थर में ॾुकार पइजी वियो त थर जो माण्हू पहिरियों जेके पोखियूं 1300 रुपया 1800 रुपया कलाक ट्रैक्टर हुयो हिकिड़ी ॻाल्हि मूंखे इहो ॿुधायो ॾुकार सेटल जॾहिं थर थी वेंदो आहे या अहिड़े क़िस्म जी जॾहिं ऐलान को थींदो आहे हुकूमत तरफ़ां त पोइ छा इहे NGOs वग़ैरह जी ऐं उन्हनि जी जेको आहे सो माना उहे मौज में अची वेंदा आहिनि चांदी उन्हनि जी थींदी आहे या थरनि खे बि कुझु मिलंदो आहे राशन वाशन इहे माण्हू ईंदा आहिनि जेके पाण फोटोज़ में ॾिसंदा आहियूं त वाह थर खे अॼु एतिरा ट्रक अटे जा विया एतिरो सामान थर खे ॾिनो वियो इहो सभु कुझु थींदो आहे वाक़ई में फोटो सेशन आहे अच्छा हरी बादल शेख वियो थर में 2 टैंकर पाणी जा ॾेई मां पाणी पूरे थर में ॾेई छॾियो 2 टैंकर पाणी त 2 घरनि जे लाइ 2 ॾींहं में कोन हलंदो छो ॻाल्हि इहा आहे त हीअ सिर्फ़ु NGOs जेके आहिनि
असांजो हुते जो माण्हू इन शइ खे सम्झे नथो। आउं हिन दफ़े घर ॻोठु वेठो हुउसि, हिकिड़ी गाॾी आई चई साईं असां हिन में जेको आहे इहो पती इहो तव्हांखे जेको पैकेट खोलियो हिन में 300 रुपए जो, हिन में तव्हांजी टीवी निकिरंदी, मोटरसाइकिल निकिरंदी। मुंहिंजो भाउ जेकॾहिं मोटरसाइकिल निकिती, टीवी निकिती त 300 में हिते ॾियणी पवंदी। उहो ज़ात जो हजाणो हो हैदराबाद जो, उन ॾींहुं इतफ़ाक़ आउं ॻोठु वेठो हुउसि त उन मूंखे सॾु करे वरितो, उनखे ख़बर कोन्हे कंहिंखे सॾु थो कयां। मूं चयो जेकॾहिं मोटरसाइकिल निकिती, टीवी निकिती, हिन 300 में हिते ॾींदे न त पोइ गाॾी समय ॿधी छॾींदुसि। ड्राइवर जेको हुते हो उहो थर जो ई हो, लांचे जी जीप हुई। उनखे वञी पासे में सम्झाई, चई हीउ माण्हू जान कोन छॾींदो, महिरबानी करे पासो ॾे निकिरी हले। त मां हुनखे इहो लफ़्ज़ इहो ई चयो, मुंहिंजो भाऊ तव्हां ॿिए पासे किथे वञी माण्हू खे फुरियो, थर जो माण्हू अॻे ई परेशान आहे, थर जे माण्हुनि जे लाइ इहा तव्हां जेको खणी आया आहियो त 300 रुपए में तव्हांखे हीउ ॾींदासीं, तव्हां 300 रुपए में शइ खोलंदी, वरी चवंदो 5000 ॿिया ॾियो तव्हांखे शइ ॾींदासीं, इहे 3000 वारी शइ असां बि वठी सघूं था, महिरबानी करे मूं चयो इहो पंहिंजो उमरकोट जो ज़िलो छॾे परते वञी जेको माण्हू तव्हांखे कयो। बाक़ी हाणे थर जे माण्हुनि खे तव्हां सम्झो था त माण्हू हिते जो वीचारो खोले छॾींदो, हुनखे मूंखे मोटरसाइकिल मिले थी, उहा निकिरंदी कोन, उहो रहंदो वञो 300 ऑटो वठंदो, उहा बि तव्हां वठी ईंदो। त इहो थर वारनि जे लाइ इंजोस अचे थी, या सिंध हुकूमत आहे, सिंध हुकूमत कणिक ॾींदी आहे, कणिक कहिड़ी सुठी असांखे ॾींदी आहे, मण हिकिड़ी कणिक ॾींदी आहे, उहो पंहिंजनि खे नवाज़ींदी आहे, बाक़ी ग़रीब माण्हू खे थोरी मिलंदी आहे। FNIC ते उहा बि 6 साल पुराणी असांखे कणिक नवाज़ी ईंदी आहे। सो ॻाल्हि इहा आहे त थर में इंजोस अचे या सिंध हुकूमत अचे, थर जे माण्हुनि जे लाइ हल कढियो, पाणी जो हल मुस्तक़िल हमेशह जे लाइ हल कढियो। जेकॾहिं इहे आरो प्लांट हेतिरा लॻा, एतिरा अरब जेको आरो प्लांट ते ख़र्च थिया, जेकॾहिं इन में तव्हां किनाल कढी छॾियो आहे, पाणी जूं लाइनूं तव्हां कढी छॾियो आहे, थर में आरो प्लांट जो आख़िर हल न आहे। असां चयो त किनाल खां सवाइ थर जे हल न आहे, या पाइप लाइन ॾियो, या एतिरो पैसो न आहे त पोइ असांखे किनाल ॾियो, असां ॿनियूं कोन था आबाद, तव्हांखे कोन था कयो, असांखे ॿनियूं आबाद जे लाइ पाणी ॾियो, असांखे पीअण जो पाणी ॾियो, हमेशह थर जे लाइ हल कयो। 6 सलाहकार तव्हां थर जा आहियो, हिननि खे मुंहिंजो तव्हां घटि में घटि थर जे इशू था ॻाल्हाए, कंहिं इशू ते ॻाल्हाइण, पोइ चवंदा यार तूं असांजे टीवियुनि ते वेही जेको आहे तनक़ीद करे ॿियो छा कयां तव्हांजे लाइ, गुल चिटियां तव्हांजे मथां, अचो मूंसां गॾु अची वेही तव्हांखे ॿुधाईंदो 4221 स्कूलूं थर में आहिनि, थरपारकर ज़िले में आहिनि, केतिरियूं स्कूलूं 800 स्कूल हलंदियूं, बाक़ी स्कूलूं बंदि पिया आहिनि, मास्तर घोसरूं पघारूं वठनि पिया, स्कूलूं वञनि ई कोन था, बिल्डिंगूं तबाह पिया आहिनि, वॾे जे कब्ज़े में पियूं आहिनि, अचो हिन जे लाइ कमु कयो। आवाज़ त उथारियो, साईं असांखे पोयां खां मना थियल आहे, पोयां खां मना थियल, बाज़ार तां छॾे माठ करे, मूं उमिरि जी सोशल वर्कर समाजी अॻवान थियो, माठ करे वियो अची ख़िदमत कयो ग़रीबनि जे लाइ। बाक़ी जेकॾहिं ग़लति तव्हांजो कमु हूंदो तव्हांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदुसि, लिखंदुसि सही, मुंहिंजो कमु आहे लिखाइणु ॻाल्हाइणु, उहो आउं पंहिंजे कोन वस में कोन घटाईंदुसि। बाक़ी अलाह मालिक असांजो कमु आहे कोशिशि करणु। बाक़ी थर में हाणे घणा माण्हू खे मां सुजाॻ करे छॾियो आहे त इनशाला उहा NGO जे चकर में तव्हां न रहो। NGO जो सिर्फ़ु पंहिंजो रुॻो आहे हिकिड़ो फोटो कढी तव्हांखे 1000 रुपया ॾेई वञी 10 लख जो बिल वठंदियूं। सही, इन्हनि शयुनि खे भॼायो, हमेशह थर जे लाइ हल ॻोल्हियो तव्हां। सही सही सही, हिन ते पाण ॻाल्हायूं था, रहीम साहिबु अञा कचहरी कंदासीं पाण, मज़हर अली बि असां सां गॾु आहे, सो उन्हनि खां बि शहीदनि खे हिकिड़ो ट्रिब्यूट पेश कराईंदासीं ऐं उन खां पोइ वरी कचहरी कंटिन्यू रखंदासीं। जी मज़हर बाबा। ये मौला मैं तन्हा रह गया अम्मा, पुकारे रो के ये मौला मैं तन्हा रह गया अम्मा, राह कोई नहीं जिंदा मैं तन्हा रह गया अम्मा, पुकारे रो के ये मौला मैं तन्हा रह गया अम्मा, मुझे मक़तल से अकबर की सदाएं आ रही है पर दिखाई कुछ नहीं
अम्मा पुकारे रो के ये मौला मैं तन्हा रह गया अम्मा मेरा असगर भी बन जाता जवानी में मेरी ढारस अगर वो तीर ना खाता मैं तन्हा रह गया अम्मा पुकारे रो के ये मौला मैं तन्हा रह गया अम्मा अलम लेकर सुए दरिया गया था आपका पास पलट कर वो भी ना आया मैं तन्हा रह गया अम्मा पुकारे रो के ये मौला मैं तन्हा रह गया अम्मा लहद में भी शहीदी के लबों पर आज तक है दर्द अभी तक है यही नौहा मैं तन्हा रह गया अम्मा पुकारे रो के ये मौला मैं तन्हा रह गया अम्मा राह कोई नहीं जिंदा मैं तन्हा रह गया अम्मा पुकारे रो के ये मौला मैं तन्हा रह गया अम्मा हाय करबला जे दर्द जो दास्तान ॿुधोसीं मज़र अली जो आवाज़ु हुयो ऐं हिते पाण वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही मोटी ईंदासीं त पोइ अरबाब साहिब सां जेका कचहरी हले पई पंहिंजी उहा बि कंटिन्यू रखंदासीं ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं असांखे उमेदु आहे त तव्हां असांजो साथ न छॾींदव साथ छॾण वारा माण्हू सुठा न आहिनि हूंदा त तव्हां सुठा आहियो असांखे ख़बर आहे तव्हां असांखे कंटिन्यू असां सां गॾु रहंदो ऐं असांजो ऐं तव्हांजो साथ इहो त जेसीं ताईं बि असांजा प्रोग्राम ई हलनि था पिया असां सां गॾु रहंदो अरबाब साहिबु असां सां गॾु आहे अरबाब साहिबु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त विच में हिकिड़ी वीडियो बि थर जी हाणे ॾिठीसीं पई त उठ खे वॾी मार ॾियनि पिया थरी माण्हू इहा वीडियो वाक़ई में बि थर जी हुई थर जा माण्हू त ॾाढो प्यारु कंदा आहिनि पंहिंजे जानवरनि सां मालबंद माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे हिकिड़ो ईअं खणी चओ त माण्हू पोइ बि आहे उन्हनि खे हिकिड़ो क्यास बि आहे जानवरनि ते त इहो छा सीन हुयो थोरो इहो ॿुधायो तव्हांखे ख़बर पए त उहो वाक़ई उहो अहिड़े क़िस्म जो वीडियो हुयो छा हुयो इरशाद असल में असां थर जे माण्हुनि जो छा असांजो रोज़गार उहो ई माल सां आहे टॉप ट्रेंड ते इहो वीडियो हलियो मूंखे इन करे इहो सुवालु करिणो हा इहो बाक़ाइदा तव्हांजे सिंध टीवी ते इहा ख़बर हली आहे ऐं मुख़्तलिफ़ चैनल ते इहा ख़बर हली त
जेको उठ सां एॾो ज़ुल्म, हालांकि असांजो माण्हू एतिरो माल सां मोहबत कंदड़ माण्हू आहे, पर हीअ माण्हू थर जा न हुया, हीअ जेके चार ॼणा ऐं हिननि खे थर जो माण्हू आहिनि, थर जा ई आहिनि, हालांकि माल हिननि वटि वॾो आहे, पर हिननि खे अहसासु न हो। जेकॾहिं जीअं हिन उठ खे जेकॾहिं ईअं हयो पिए, जेकॾहिं हिन जे पुट खे केरु ईअं कुटिया त उनखे अहसासु थिया त आख़िर मूं हिन जानवर रोज़ कहिड़ो ॾोह कयो। जानवर खे कहिड़ी ख़बर आहे त आउं कंहिंजी बनी आहे उन में पवां थो, इहो खायां थो त मूंसां इहो ज़ुल्म थींदो, उनखे जानवर खे कंहिं शइ जी ख़बर कोन्हे को। ज़ुल्म खे जानवर खे ॿनी में पियो, ॿनी खां वठण खां पोइ हुननि जेको आहे उठ खे कुटियो, कुटियो छो त तव्हां ॿधी छॾो, शाम जो 4 माण्हू घुरायो आहे, ठीकु आहे, इहा मञूं था त जंहिंजो बि जानवर आहे उहो एहतियात करे भई कंहिंजी ॿनी वञे न, छाजे करे हुन वीचारे फसल किथां न किथां खणी अची पंहिंजी ॿनी पोखी आहे, कंहिं बि आहे वॾेरी जे कंहिंजी बि आहे, पर घटि में घटि असांखे एहतियात करणु खपे। पर इहो फसल आहे, साल जे 12 महीना असांजो जेको आहे 6 महीना जेको असांजो माल हीअं घुमंदो आहे, 4 महीना जेको आहे असांजो अस्कारो जॾहिं ईंदो आहे त असांखे माल खे ॿधणु खपे। माल में असांखे जेको आहे धराड़ मोकिलणु खपनि, जी गॾु वञनि, कंहिंजी ॿनी खाए न, जेकर किथे कंहिंजी ॿनी थोरो घणो पवे थो त ख़्यालु आहे, पर हीअ माण्हू बि छॾे ॾींदा, थी सघे हिननि खां इतफ़ाक़ उठ निकिरी वियो हुजे, कंहिंजी ॿनी में पियो हुजे, हुनखां भला घणी 1-2 भरी जेको आहे माल गाह जी खाधी हुन में कहिड़ो हुननि जी कुटे उठ खे कुटियूं सोशल मीडिया ते माण्हू वीडियो ठाहे वायरल थी। ईअं असांजा माण्हू हर साल इहे जानवर सां ज़ुल्म कंदा आहिनि। इन्हनि जानवरनि जे ज़ुल्म जे करे कंहिं साल ते असांखे ईअं थींदो आहे त असांखे ॾुकार अची वेंदा आहिनि, बरसाति असां वटि ॿीहर पवंदी कोन्हे को, इन माल जे करे, इन जानवरनि जे करे ई असां वटि बरसाति पवंदी आहे। असांजा त अमाल सभु अलाह साईं ॾिसो थो असांजा छा आहिनि, ॿिनि जानवरनि जे करे असां वटि बरसाति पए थी, जेको असांजो फसल थिए थो, जंहिंजे करे असां जेको पंहिंजो ॿनियूं बाबाद कयूं था, ऐं माल जो गाह बि थिए थो, ऐं उन्हनि खे असां जेकॾहिं कुटींदासीं त असां थर जा माण्हू ॾाढो अॻिते ॾुखियो कंदासीं, बरसातूं कोन पवंदियूं, ऐं उनजे करे हिननि माल उठ खे कुटियूं, ऐं कुटण खां पोइ SP सां नोटिस वरितो, उहो पुलिस वई, पर कुझु बि कोन थियो, विच में जेको आहे वॾेरो विच में पइजी वियो, न हटाए वापसि रवाना करे छॾिया। इन्हनि माण्हुनि खे सज़ा मिलणु खपे। ऐं जेकॾहिं थर जी तालीम जे लाइ ॻाल्हायां थो, जेकॾहिं थर जे मासूम ॿारनि जे लाइ ॻाल्हायां थो, त जानवर सां बि ओतिरो प्यारु कयां थो जेतिरो थर जे मासूम ॿारनि सां कयां थो। हीअ ज़ुल्म हींअर उठ जी वीडियो आई, पोइ वरी गॾनि जी वीडियो आई, हिकिड़े माण्हू ढगी खे मारे छॾियूं, पर जेकॾहिं ईअं ज़ुल्म तव्हां कंदो, बरसाति पवंदियूं कोन, पोइ तव्हां माट करे वेठा हुजो। मोर त राणी खेत आई, उन खां पोइ मोर त थर में तमामु घटि बचियो आहे। असां वटि सूं जेको आहे असांजो जेको हिरण हुयो, उन्हनि खे माण्हू हुतां खणी करे धड़ाधड़ विकिणनि पिया। ईअं कुझु माण्हू अॻ में गाॾियूं था झलियूं, मोर जा बचा तव्हां ॾिठा, त थर जी जेको आहे असांजो हिरण जेको हुई आहे, सो वञी बॉर्डर ते वञी एॾो माण्हुनि जी हुनखे झल झल कई, एॾो अची खाधऊं मार कुट कयूं, वञी हिरण इंडिया जे बॉर्डर खे लॻो आहे, वेझो आहे कोन, उतां माण्हू झलियो अचनि था। घटि में घटि सिंध हुकूमत खे इहो हिरण खे रोकणु खपे, हिरण जो शिकार रोकणु खपे, मोर खे रोकणु खपे। राणी खेत जी बीमारी आई, मोरनि जे लाइ इलाज करणु खपे, मोर असांजे थर जी सूंहं बचणु खपे। बल्कि मां त ॾिसां थो त एॾे को झलपल आहे कोन, जेकॾहिं का सुठी गाॾी जेकॾहिं गुज़रे थी त को हिरण वग़ैरह जेके नज़र पिया आयो, को ॿकरी माण्हू डिघीअ में हलिया वेंदा, कोई पुछारो न आहे, माना अहिड़ी सूरत वॾेरा बोतारा चवंदा असां वटि उहे शिकार कंदा, सिंध हुकूमत हुनखे लेसन ॾिए थी, बाक़ाइदा हिन दफ़े कैंपूं लॻियूं हुयूं, सिंध हुकूमत बाक़ाइदा हुनखे लेसन ॾिए थी न। असांजो माण्हू थर जो जेको आहे माण्हू आहे, उहा हुन सां मिलियल आहे। जेकॾहिं थर जो माण्हू पंहिंजो त बीह रहे थी, कुझु बि कोन था करे सघनि, हुननि माण्हू खे कहिड़ी ख़बर त कहिड़ी जॻह ते हिरण वेठो आहे। असांजो माण्हू थर जो ई माण्हू आहे, उहो ई ज़ालिम आहे जेको हुन सां गॾु वञी पाण शिकार कराए थो ऐं पाण खणाए थो अचे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे त हीअ त माल असां हिननि ज़ुल्म कयो, मूं कई दफ़ा टीवीनि जे प्रोग्रामनि में ॻाल्हायो आहे, कई दफ़ा हिननि खे वञी दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, जंहिंजूं हीअ दरख़्वास्तूं आहिनि। हीअ पोइ साल मूं दरख़्वास्त लिखी आहे, इरशाद कमिश्नर जमा कराई आहे, 5/11/2020 ते जमा कराई आहे। हीअ लेटर तव्हां हर साल कढो था, कमिश्नर हर साल लेटर कढे थो त वोचर जेके आहिनि, सरकारी बनियूं आहिनि, जेके अवेकियूं आहिनि, सरकारी बनी आहे, उनखे न आहे खिड़नी। हर साल उहा बनी खिड़जे थी, माल जा वोचर ख़तमु। हिकु त माल जे मथां थर जो माण्हू ॾिसो त कुझु ज़ालिम माण्हू आहिनि, बाक़ी थर जो माण्हू सभु अहिड़ा कोन आहिनि, माण्हू मोहबत कंदड़ माल सां आहिनि। कुझु ज़ालिम माण्हू आहिनि जंहिंजे करे हिन ज़ुल्म कयो आहे, पर हिनखे सज़ा कड़ी मिलणु खपे। माल जा वोचर जेको आहे उहे खिड़जी विया आहिनि, वॾेरा भोतारे खिड़ी छॾिया आहिनि, माल जा चरागा कोन आहिनि जिते माल वञी चरे, लांघा बंदि करे छॾिया आहिनि, त मुंहिंजी बनी आहे, सभु माना सरकारी बनी बि खिड़ी छॾियूं आहिनि। जॾहिं मां मुख़्तार कार खे अॼु खां 4-8 ॾींहं अॻु में जॾहिं मुमरकोड़ जी मुलाक़ात कई आहे, साईं हीअ लेटर जॾहिं तव्हांखे पुलिस जी सपोर्ट आहे, कमिश्नर लेटर कढे थो त जेको आहे 344 कलम 144 कलम लागू आहे, 3 महीननि जे लाइ बनियूं सरकारियूं न बेलाई वेंदियूं, भई न खड़ी वेंदियूं, उहे बनियूं साॻियूं खिड़जी वञनि थियूं, मुख़्तियार कर तपेदार वेठा आहिनि। चई असां छा कयूं साईं, असां मजबूर आहियूं, असांखे जो अॻिते वञूं था त असांखे वॾेरो जेको मारे थो हुनखे MPMA सपोर्ट करे थो। बाबा थर जा वोचर सरकारी आहिनि, गवर्नमेंट खे खपे त अवेकी माण्हू खे हक़ ॾियो। जेकॾहिं हिंदू माण्हू हिते मुस्लमान माण्हू हिते रहियल हुया, जॾहिं इंडिया जी पाकिस्तानी जंग थी, उहो माण्हू लॾे हितां हलिया विया, हुतां हली आया, हिननि खे हुननि जा जेके मालिकाणा हक़ हुननि ॾेई छॾिया, असांखे अञा ताईं मालिकाणो हक़ न मिली सघियो आहे।
अवेकी बनियूं पियूं अवेकी बनी पिया जेको 70 साल खां माण्हू खेड़नि पिया उन्हनि खे मालिकाणा हक़ त ॾियो अच्छा उहा जेको आहे उहो ॾियणो कंहिंखे आहे वफ़ाक़ अची सर्वे करे त भाउ ठीकु आहे अवेकी हक़ त हिनखे ॾियो उहे अञा ताईं असांखे अवेकी जा असांखे मालिकाणा हक़ न मिलिया आहिनि थर में बनियूं पियूं आहिनि सरकारियूं पियूं आहिनि जेको वॾेरो अचे जेको ॾंडियारो हुजे उहो वञी खेड़े हींअर थर जे कोयले में जेकॾहिं 2 एकड़ बनी जेकॾहिं लिखियल हुई त सरकारी बनी पासे में जेकॾहिं अवेकी पई त नथा ॾियनि उन ते कोयलो कढनि पिया थर जे माण्हू जो हक़ ई कोन्हे को तव्हांजा ॾियनि असांखे जेकॾहिं मालिकाणा हक़ ॾियनि त रजिस्टर करे ॾियनि त असांखे मिले न असांखे ॾियनि ई कोन था उहे बनियूं अञा ताईं ईअं पियूं आहिनि सिंध हुकूमत खे वफ़ाक़ खे चवंदासीं महिरबानी करे मालिकाणा हक़ उते जे माण्हू खे ॾियो जॾहिं इंडिया जे माण्हू हुकूमत जेको आहे हुनखे मालिकाणा हक़ ॾिना आहिनि त पाकिस्तानी हिते सिंध जा असां रिहाइशी आहियूं हुनखे असांखे मालिकाणा हक़ ॾियो हींअर तव्हां ॾिसो कुझु ॾींहं अॻु में हुन बयानु ॾिनो आहे पंहिंजो जेको आहे वकील MK वारे जेको आहे वज़ीर फारूक नसीम जेको आहे बयानु ॾिनो आहे त जेके असां बनियूं जेके सिंध में बंगाल खे ॾींदासीं बाबा छो 70 साल खां असां वेठा आहियूं जेके असांजूं बनियूं हुते हुतां खां असांखे ॾींदो छा इंडिया वारा असांखे ॾींदा छा असांजूं बनियूं आहिनि 70 साल खां असां खड़ो असांखे हक़ मिलण खपे उहे हक़ बंगाल खे ॾींदासीं ईअं सिंधी माण्हू थियणु कोन ॾींदो असांजा हक़ आहिनि उहे असां 70 साल खां वेठा आहियूं या त असांखे हुतां हक़ वठी ॾियो या हीअ हक़ असांजी बनी आहे सिंध जी आहे सिंध जे माण्हुनि जी आहे सिंधियुनि जी आहे असां कंहिं कोन वठणु ॾींदासीं हीअ फारूक नशीद केतिरी बि कोशिशि करे इमरान ख़ान खां गॾु असां पंहिंजूं हक़ पंहिंजा वठी हीअ दरख़्वास्तूं मूं जमा करे हालांकि हीअ ॾिसो होम डिपार्टमेंट लेटर निकितल आहे त पुलिस जी तव्हांखे सपोर्ट आहे मुख़्तियार खे तपेदार खे जेको बनी को सरकारी खेड़े थो त उनजे मथां FIR थियणु खपे पर नथा कटनि हीअ मुख़्तियार कार कहिड़ियूं कहिड़ियूं देयूं आहिनि कहिड़े कहिड़े देयनि में कहिड़ियूं कहिड़ियूं सरकारी बनियूं अचनि थियूं हर साल सिर्फ़ु लेटर कटनि था हीअ लेटर 2020 जो आहे 21 जो माना हर साल ही सिर्फ़ु लेटर कटे मोकिले छॾींदा उन ते अमल न थींदो आहे मुख़्तियार कार तपेदार खे चवंदा हिन ते अमल करायो हू चवंदा असांखे साईं पुलिस कोन थी मिले असांखे सपोर्ट कोन्हे को ऐं हुतां वञनि था को मुख़्तियार कार तपेदार अहिड़ा न 2 रुपया वॾेरनि खां वठी अची था वञनि कई दफ़ा अमल कोन थिए मुंहिंजो कमु आहे हुननि खे दरख़्वास्तूं ॾेई हीउ कमिशनर जो ठपो आहे हीउ मुख़्तियार कार उमरकोट जो ठपो आहे इन खां वधीक छा थो करे सघां मुंहिंजो कमु आहे हुननि खे यादगिरियूं ॾियारणु हीअ तव्हांजा लेटर एॾो तव्हां कमु कयो था एतिरनि सालनि खां ठीकु आहे चुरपुर थिए थी थोरो तव्हांखे पाण खे आइडिया हूंदो न कुझु तहरुक थिए थो या बिल्कुलु ई ज़ीरो आहे कमु साईं हुकूमत खे 13 साल त थी विया आहिनि इरशाद 13 सालनि में असांखे त का तब्दीली नज़र कोन थी अचे हेॾी सॼी को दरख़्वास्त माण्हू ॾिए थो हुन खां पोइ बि का शइ अमल मूंखे अॼु ॾींहं ताईं आउं पंहिंजे कम में चवां त मूंखे अमल ज़रूरु थियो आहे मूं पंहिंजे ॻोठ में 7 साल खां पोइ वेड़ करे पंहिंजी स्कूल जी मास्तर वठी आयुसि ऐं उन खां पोइ बि ॾंडो हिननि खे ॾेई वेठो आहियां छॾिया हिन खे बि कोन थो सभिनि खे यादगिरियूं ॾियारियां पियो पर थर में जेका बि सहूलियत आहे पोइ हाणे तव्हां वरी थरी आहियो त तव्हां ॿुधाईंदो त चवनि था त थर में जेकी बि सहूलियत आहिनि उहे ख़ासि तौर ते अरबाब ग़ुलाम रहीम जे तौर में चङो थियो थर पोइ न थियो आहे हाणे मिसाल तव्हांखे ॿुधायां जॾहिं टंडो अलायर ज़िलो थियो उमरकोट ज़िलो अरबाब ग़ुलाम रहीम टाइम थियो आहे अरबाब ग़ुलाम रहीम जा उन टाइम मुशरफ जी हुकूमत जे दौरान माण्हुनि जी कुझु सोच आहे त अरबाब ग़ुलाम रहीम कोन कराया ही मुशरफ कमु कराया आहिनि थर में आर्मी जा रस्ता वस्ता वञनि था उनजे करे ठाराया कुझु त माण्हुनि जी सोच आहे त मुशरफ ठाराया आहिनि अरबाब जे दौर में थिया आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंध जा 3-4 ज़िला वधिया आहिनि उन खां पोइ रोड रस्ता थिया आहिनि त अरबाब रहीम जे टाइम में हा अरबाब रहीम थर जो उन सुठा कमु कया ईअं कोन था चवंदा अरबाब रहीम सफ़ा कमु न कयो अरबाब रहीम पंहिंजे दौर जे हिसाब सां सुठा कमु कया आहिनि पर कुझु कम अहिड़ा थिया जेको थर पारकर में कुझु ग़रीब माण्हू सां ज़ुल्म थिया उहे अरबाब जा माण्हू हुया उन्हनि ज़ुल्म कयो थर जे माण्हुनि जे मथां उहे अरबाब जे खाते में ज़रूरु लिखणा चाहिजे जेकॾहिं अरबाब न कया त अरबाब उन शइ जी वज़ाहत करे पर न कई अरबाब वज़ाहत शइ जी जीअं असांजो रायमो हुयो जीअं छाछरे रोड ते माराणो ईअं बसनि जे टकर में काज़ी रायमो माराणो ईअं मुख़्तलिफ़ शयूं असांजे थर में ज़रूरु थियूं आहिनि पर उन ते का अरबाब रहीम जे थिया आहिनि कुझु मुशरफ जे दौर में थिया आहिनि पर छाछरो ज़िलो जा भला थर पारकर में अरबाब ग़ुलाम रहीम जहिड़ा हुयो पंहिंजे मिनिस्टर हुयो सिंध जो चीफ मिनिस्टर हुयो थर पारकर खे टोड़े छाछरो ज़िलो कोन थो करे सघिजा हींअर छाछरे ज़िले जो कुझु महीना अॻु में लेटर निकिरे थो छाछरो ज़िले जी जेको आहे उहा सर्वे करे ऐं CM सिंध चयो त मूंखे रिपोर्ट ॾियो छाछरे लाइ त एज़रती पलीजी साहिब बि हिकिड़ी पोस्ट ॾी हुई त हिनखे बाक़ाइदा पंहिंजा हक़ मिलणु खपनि साईं छाछरे खे नथा मिलनि अरबाब ग़ुलाम रहीम न ते चाहियो त थर पारकर जा 2 हिसा थियनि 2 यूनिट थियनि न पे चाहियो ॿिया ज़िला कई उमरकोट कई टंडोलायर कई मटियारी कई ॿिया मुख़्तलिफ़ कई पर थर जो उमरकोट छाछरो न कई छाजे करे पंहिंजे ज़िले खे नाहे टोड़नो उन टाइम जेकॾहिं अरबाब ग़ुलाम रहीम छाछरे करे छॾिया हींअर बि छाछरो ज़िलो तकरार थी पियो आहे छाछरे जो अवाम कहिड़ो ॾोह कयो आहे जेकॾहिं छाछरे ज़िले जे लिए
10 लख जी आबादी आहे उनजो हक़ आहे छाछरे जो माण्हू उमरकोट डाली जो माण्हू उमरकोट अचे थो 2 तालुकनि जो माण्हू ऐं त उनखे तव्हां तालुको ज़िलो ॾियो वरी जेको आहे लेटर निकितो आहे हिननि जी पाण में पीपल्स पार्टी जे माण्हुनि जे जहिड़े जे करे छाछरो ज़िलो उते जो उते पियो आहे छाछरो ज़िले जो माण्हू जो हक़ आहे ऐं छाछरो ज़िलो थियणु खपे न थींदो छाछरे ज़िले जो त छाछरे जे माण्हू जी महिरूमी ख़तमु थी थिए छाछरे माण्हू जी डिमांड आहे त असांखे ज़िलो थियणु खपे छाछरे जो माण्हू 400 किलोमीटर पंधु करे मिठी पहुचे कीअं पहुचे हेॾो पंधु करे वीचारो हेॾो किरायो किथां हाणे छाछरे जो माण्हू उमरकोट अचे थो डाली जो माण्हू उमरकोट अचे थो छाछरे जा 2 तालुकनि जा माण्हू हेॾा उमरकोट अचनि था पर मिठी नथा वञनि पर परे हेॾो किरायो किथां हाणे तमामु आउट ज़िलो आहे असां इहो हाणे थर जे कोयले में अधु हिसो छाछरे खे मिलणु खपे ठीकु आहे मिठी वारा चवनि था बाबा सॼो जेको आहे सलामकोट अचे कोयलो मिठी में ईअं न थींदो कुझु यूसूं छाछरे जो लॻनि थियूं छाछरे खे कोयलो जो अधु हिसो ॾियो अधु हिसो उनखे ॾियो अधु रियालिटी होॾे मिले या त होॾां मिले हे चवनि था मिठी वारा चवंदा सभु असांखे मिले ईअं न मिले छाछरे जो हक़ आहे उनखे छाछरे खे मिले कोयले खां पोइ इंशाअल्लाह छाछरे खे ज़िलो असां कोशिशि कंदासीं त जीअं किरोना वञण जे लाइ एतिजाज करे असां छाछरो ज़िलो कराईंदासीं मुंहिंजी कोशिशि आहे त छाछरे ज़िलो थियणु खपे ऐं छाछरे ज़िले जो हक़ आहे ही लेटर आवाज़ इलाही उथनि था त थी सघे थो त थी वञे जेकॾहिं इहो स्टैंड वरितो तव्हां ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं इन ते यको माना ईअं गित ॾेई बीठा रहियो त पोइ त ठीकु आहे पोइ हिकु आहे जज़्बे जी ॻाल्हि आहे जज़्बो जेकॾहिं यको जवान रहियो पोइ मामला 2 फारूक में बदबू छा थींदो भला माण्हू ग़रीबनि खे हक़ त मिलंदा न हाणे तव्हांखे इहो ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हीअ ज़मीन जूं उमरकोट में थरपारकर ज़िले में अञा ताईं सर्वे न थी आहे त रुॻा पिया आहिनि त कची पई आहे बाक़ी सर्वे 2 चकर 17 में शुरू थी वरी रोकिजी वई वॾनि भोतारनि वटि वॾियूं 1000 एकड़ ज़मीनूं आहिनि जेकॾहिं गवर्नमेंट सर्वे करे थी सुभाणे उहे चालान ठाहे ॾींदी आहे हीअ हाणे चालान पियारियो तव्हांखे मालिकाणा ॾियूं था असां हाणे उहे नथा चाहिनि उनजा कब्ज़ा आहिनि घणा उन्हनि जा त सर्वे थियणु खपे उमरकोट ऐं थरपारकर ज़िले जी पूरे थर जी सर्वे करे उनखे मालिकाणा हक़ ॾिना वञनि पर नथा ॾियनि सर्वे 2 चकर थी विया 2 चकर रोकराए छॾियूं अथनि ज़िलो बि थियणु नथा ॾियनि कची ज़मीनूं पियूं आहिनि पंहिंजे भोतारनि वटि आहिनि त असां चवंदासीं इन्हनि खे हक़ ॾियो हाणे उमरकोट ज़िले में तव्हां संद जे समूरे ज़िले में तव्हां वञो उमरकोट ज़िले जा तव्हां 4 पासनि जा रोड ॾिसो वञी सही रोडनि जी अहिड़ी हालत आहे तव्हां माना हली बि नथा सघो पैदल बि कोन हली सघो अहिड़ा रोडनि जी हालत आहे एॾा गोरे गोरे खॾा आहिनि 2 चकर उमरकोट में ॿोॾि पई आहे 11 वारी हींअर जेको आहे पई आहे पोइ साल जेको पई आहे हिन में उमरकोट ज़िलो पूरो बुरो पियो पर उमरकोट जो रोड या ज़िले जा रोड बि तबाह थी चुका आहिनि उमरकोट जी अस्पताल जेको शुरू थी आहे 35 करोड़ 85 करोड़ ताईं पहुती आहे अञा ताईं उहो अस्पताल चालू न थियो थर जे माण्हू खे कुझु फ़ाइदो मिले थर जो माण्हू डॉक्टर प्राइवेट डॉक्टर वटि अचनि था सरकारी अस्पताल पई आहे त पई आहे ऐं हुते केरु पुछण वारो कोन्हे को असां चवंदासीं उमरकोट जा 2 हिकिड़ो MP 2 MNA आहिनि पंहिंजो 3 MP आहिनि हिकिड़ो MNA आहे उमरकोट ज़िले जे लाइ मीरपुर ख़ास में गैस आहे टंडे पंहिंजे में जमसाबाद में गैस आहे पर उमरकोट ज़िले में गैस कोन्हे को हाणे उमरकोट ज़िले में टोटल लकड़ी हले थी काठी हले थी गैस कोन्हे को अब कहिड़ो ॾोक आहे उमरकोट ज़िले में न गैस न उमरकोट ज़िले जा रोड जेके आहिनि उहे आहिनि न अस्पताल जी सहूलियत आहे हेॾो सॼो ज़िलो आहे 3 MP हिकिड़े MNA जी सीट पई आहे बल्कि हींअर त 2 MNA आहिनि लालबाग MNA आहे पर उमरकोट ज़िले जे लाइ का शइ न करिणो न रोड करिणो आहे न पाणी न सिहत न सहूलियत अरबाब लुत्फुल्लाह बि चुप लॻो पियो आहे न साईं हींअर सलाहकारी मिली आहे ऐं उहो न डिपले वारे पासे आहे कल्ह ऐलान कयो अथऊं ब्लाक 1 में जेके कोयलो जे माण्हू सां ज़ुल्म आहे उनखे महीने मसइला हल कया वञनि अरबाब रुतलबा इहो असां पुछूं था त जॾहिं अॼु खां 4 साल पहिरें जॾहिं धरणो हुयो उन धरणे में त उथी चो वेही उते वेही आहे त उन थर जे माण्हू हक़ मिली आहे उतां हली वञी पीपल्स पार्टी वेही रहियो पर जेको कल्ह मसइलो थियो अरबाब रहीम सां उन खां पोइ अरबाब लुत्फुल्लाह जो बि कोई अहिड़ो मज़मती बयान न आयो हालांकि पंहिंजा पाण में चवण भाई इहो सही न थियो आहे भले पंहिंजी सियासी इख़्तिलाफ़ जी जॻह ते पर पोइ बि अहिड़े क़िस्म जो कुझु बि न आयो आहे हिनजो मतिलबु आहे त पंहिंजे पर में ठीकु आहिनि बाबा ईअं न असांजी जेका रही सही जेका आहे ईअं खणी चऊं त जेको किरदारु आहे उहो ख़राबु ख़तमु थींदो सो अरबाब गुलाम रहीम ते आऊं तव्हां राति मूं या पोस्ट कई अरबाब गुलाम रहीम सां इहो ज़ुल्म थियो असांजी मज़मत कयूं था उहो हिकिड़ी फातिहा ते वियो माना फातिहा ते वियो हिकिड़ो जलसो जुलूस त कोन हुयो न जलसे जुलूस मुंहिंजी आहे त ॿी ॻाल्हि हुई कंहिं माण्हू जी फातिहा करण जे करे आउं वञा थो फातिहा ते जेकॾहिं हमलो थिए थो मुनासिबु कोन्हे को इहो असांजे सिंधियुनि जो कोन्हे को असां पाण में सिंधी आहियूं अरबाब गुलाम रहीम में सिंधी आहे पर अहिड़े क़िस्म जी सियासत जेका हाणे परवान चढ़े थी न त अॻिते हली करे पाण सियासतदाननि खे ॾुखियायूं थींदियूं छो की जेकॾहिं फ़र्ज़ु कयो हुननि जो इल्ज़ाम आहे पीपल्स पार्टी वारनि करायो आहे सुभाणे वरी पीपल्स पार्टी वारनि सां इहे मसइला थींदा इहा सियासत अहिड़े क़िस्म जी न हुजणु घुरिजे न हुजणु खपे अरबाब गुलाम रहीम जे PTI में शमूलियत खां पोइ भला ॿियो कुझु न त 3-4 सलाहकार था थिया प्रेशर त आयो संदि हुकूमत ते पर 2-3 सलाहकार था थिया सलाहकार थी विया अरबाब लुताबला जे अरबाब गुलाम रहीम जेकॾहिं वियो इमरान ख़ान खां वेठो त अरबाब लुताबला सलाहकारी त मिली
भला इहो त फ़ाइदो थियो दोस्त राय में इहा त मिली भला हाँ सही थर पार करे ॾिठो त ज़िलो अरबाब उल्हामर वञे थो सुभाणे मुसीबत थींदी ॾियो हुनखे सलाह करे बाक़ी अरबाब साहब जो बि इहो चवणु आहे त मुंहिंजे अचण सां काबीना में फेरफार थी या मुंहिंजो अचण जो सॼो सवण इहो इन जे करे थियो आहे। सवण उहो आहे ऐं सरदार शाह खे तालीम जी मिनिस्ट्री मिली आहे ऐं सरदार शाह पंहिंजे हिसाब पाण ॻाल्हायूं था अञा तफ़सीली सो असां सां गॾु मोहम्मद इक़बाल रज़ा क़ादरी साहिब आहे सो क़ादरी साहिब पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा हक दे वलीदा हो सारे लगाओ रल के लगाओ नारा लीदा पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा हो सैयदा दा शोग पीरा दा पीरे सैयदा दा शोग पीरा दा पीरे मैं के दसावा के दामीरे मैं के दसावा के दामीरे तहतो सिरातो अर्शे उलाते तहतो सिरातो अर्शे उलाते हो सारे दसारा सारे दसारा रकबालीदा पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा अली मौला 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 हो एक आम बाले एक खास बाले एक आम बाले एक खास बाले जेड़ा खास बाले सैयदा दलाले हो जेड़ा खास बाले सैयदा दलाले नेज़े ते चढ़ के कुरआन सुनाया नेज़े ते चढ़ के कुरआन सुनाया वो सबनू पढ़ाया सबनू पढ़ाया कलमा नबी दा पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा अली मौला 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 हो झुकियां हूँ दर ते बढ़ के सवाली झुकियां हूँ दर ते बढ़ के सवाली इज्जत मिली है जग तो निराली
عزت ملی ہے جگ تو نرالی پئی لوگ آنکھیں میں ہوں کلندر پئی لوگ آنکھیں میں ہوں کلندر سگہاں مگر میں علی دی گلی دا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا پڑھنا قصیدہ علی مولا علی مولا علی مولا علی مولا علی علی مولا علی مولا علی مولا علی مولا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا. वाह साईं सुभान अल्लाह. मौला अली जे शान में क़सीदो ॿुधण जी सआदत माणीसीं. हाणे वठूं था हिते नंढड़ी हिकिड़ी साही मोटी अचूं था तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम अञा जारी आहे. असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो. सलाम सिंध. मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध. जी हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में. सलाम सिंध में असां कोशिशि कंदा आहियूं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बि तव्हांखे ॼाण पहुचायूं. पोइ कॾहिं कॾहिं उन्हनि इलाइक़नि जे बारे में तव्हांखे ॼाण हूंदी बि आहे पर के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके आउं बि नओं माना पहिरियों भेरो ॿुधंदो आहियां. सो अॼु अरबाब साहिब खां कचहरी कयूं पिया. अरबाब साहिब थर जे हवाले सां ॾाढी सुठी कराइती कचहरी करे पियो ऐं जेकी शयूं रहियल आहिनि उहे बि कंदा रहंदा. अरबाब साहिब एतिरो सारो जाखोड़ियो था, एॾो सारो कमु कयो था. ज़ाहिर आहे माण्हू पुछा कंदा हूंदा त तव्हांजो बि कोई मफ़ाद आहे मतिलबु आहे पर माण्हू खे इहा ख़बर न आहे त कॾहिं कॾहिं दिली मोहबत बि थींदी आहे. कॾहिं कॾहिं वतन देस मिटीअ जी एतिरी त उनसियत हूंदी आहे जो माण्हू पाण मुरादो निकिरी पवंदो आहे. पर हाणे मां जेको सुवालु कयां त उहो हिकिड़ो अलॻि आहे. उहो इहो आहे त एॾी सारी स्ट्रगल ऐं जदोजहद में पंहिंजे लाइ टाइम कढो था, पंहिंजो पाण खे टाइम ॾियो था. ॿुधो आहे त शादी वादी बि कई था. इहो बि थोरो ॿुधायो त इहो हाल अहिवाल वाक़ई दुरुस्त आहे. छो त हरीम शाह वांगुरु उहा बि शादी लिकाए थी, तव्हां बि लिकायो था. इहो चकर मूंखे सम्झ में नथो अचे त छा सूरत हाल आहे. जेकॾहिं कई आहे त सुठी ॻाल्हि आहे, थियणु खपे. त पोइ छो पब्लिकली छो नथा कयो, ॿुधायो छो नथा. पब्लिकली अञा थोरो राज़ रहण ॾे. जल्द जेको न ॾाढो ॾुखियो आहे. जेकॾहिं तव्हां हिन बल्कि मूं त ॿुधो आहे तव्हांजी स्ट्रगल, तव्हांजी महिनत ॾिसी करे ऐं तव्हांखे पाण माना हिकिड़ी ऑफर थी या प्रपोज़ कयो वियो, तव्हांखे कयो वियो माना त तव्हां मूंसां शादी कंदव. इहो ॿुधण में आयो आहे. इहा बि ख़ुशबख़्ती आहे. इहा भले सुठी ॻाल्हि आहे. तव्हांजी महिनत में किथे त रंग लाथो पर अॼु दुश्मन थी पियो. इहा छा इहा दुश्मनी वारो सवाल जेको थो करे हाणे लाइफ में माण्हू छा चवे जेकॾहिं सवाल खे नथो. सो अच्छा हा कयो था न कयो था या पास कयूं हिन सवाल खे, छॾियूं हुनखे या रिज़र्व रखूं हिन ॻाल्हि खे. रिज़र्व हाणे जॾहिं तो जॾहिं माण्हू सवाल करे रिज़र्व कीअं. शादी करणु सुठी ॻाल्हि आहे ऐं ऑफरूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे. जेको माण्हू एॾो सॼो पंहिंजो कमु करे जाखोड़ो करे थो त अहिड़ा को समाजी अहिड़ियूं छोकिरियूं बि आहिनि जेको चवनि थियूं असां तूं सुठो कमु करींदो कनि थियूं. पर मां कॾहिं हिन इश्क माशूक़ वारे पासे वियुसि ई कोन्हे. शायदि कॾहिं कंहिंसां को इश्क थियो हुजे. मुंहिंजो इश्क इहो ई आहे पंहिंजे थर सां आहे ऐं पंहिंजे थर जे लाइ कोशिशूं कयां थो की थर खे तालीम ऐं थर जे लाइ कुझु कमु करे सघां. मुंहिंजो इश्क थर सां ई आहे. जेकॾहिं तव्हां शादी कई बि आहे त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त उन में बि का थर जी भलाई हूंदी. छो त मूं ॿुधो आहे त असांजी भाॼाई वकीलाणी बि आहे त पोइ ज़ाहिर आहे त थर जो केस मज़बूत नमूने सां हाणे तव्हां पढ़ंदो 90% माण्हू इहो ई चवंदा त वकीलाणी आहे पर केरु आहे किथां जी आहे इहो अञा ताईं कंहिंखे नॉलेज न आहे ख़बर त केरु आहे किथां जी आहे शादी किथां कई अरबाब. ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऐं एतिरो अरसो माण्हू शादी लिकी बि नथी सघे ऐं शादी सुठी ॻाल्हि आहे. असांजे मज़हब में 4 शादियूं असां वटि जाइज़ आहिनि करे सघे थो माण्हू भला नाजाइज़ी छो करे इस्लाम जे हिसाब इस्लाम जे मुताबिक़ शादी करे सघे थो ऐं इनशाअल्लाह इहो ज़रूरु जल्द जेको आहे हिन शादी जे बारे में कुझु घर वारनि खे मुतमिन कया आहिनि कुझु खे मुतमिन करे वठांसि. तव्हांखे ख़बर आहे जॾहिं तव्हां शादी कयो था जॾहिं पंहिंजी पसंदि जी शादी कयो था त पोइ मुश्किलातूं तव्हांखे ज़रूरु थोरियूं ईंदियूं. घर वारा नथा चाहिनि त तव्हां पंहिंजी पसंदि जी शादी कयो. तव्हां असांखां पुछा कयो ऐं कुझु मूं
चवां इहो ई मां तव्हांखे चयो आहे त इश्क माशूक़ वारे पासे मां न आहियां मां हमेशह इहो कुझु चवंदा कुझु न कुझु थर जी भलाई जे लाइ सोचां जेकॾहिं मूं कंहिंजे वकील का अहिड़ी हूंदी वकील सां कई हूंदी इन में थर जी भलाई हूंदी थर जी भलाई इहो आहे त भला थर जो केस किथे खणी ईंदुसि किथां आणींदुसि हाई कोर्ट में सुप्रीम कोर्ट सुभाणे केस कयां थो वकील त चवंदो मूंखे 10 लख ॾे ऐं 10 लख किथां खणे ऐं मुंहिंजो असूल आहे त कंहिंखां 5 रुपया घुरंदुसि कोन इहो मुंहिंजो शुरू खां असूल रहियो आहे जेको कोशिशि कयां त पंहिंजे खेसे मां पाण ई कोशिशि कयां कंहिंखां 5 रुपया वठनि अॻे ग़रीब माण्हू वीचारा पूरा लॻाया उन्हनि खे 5 रुपया घुरंदो सुठी ॻाल्हि कोन्हे को ऐं इनशाला इहा ई कोशिशि आहे त वकीलनि सां सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं माण्हू डॉक्टर सां करे त डॉक्टर कहंदे वकीलाणी सुठी मुंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे सुभाणे किथे मां वधिजां थो केस के मुंहिंजे लाइ थियनि था त सुभाणे वकीलाणी मूंखे छॾाईंदे सही ऐं नसीब आहे हूअं बि ऑफरूं मूंखे जाम थियूं पर वकीलाणी मूं सिलेक्ट कई आहे पंहिंजो फ़ाइदो बि में ॾिठो आहे कुझु न कुझु ईअं खणी चऊं ऐं ज़रूरु इहो ॻाल्हि 100% ताईं ठीकु आहे सही आहे ऐं वक़्तु थोरो अञा हिनखे तव्हांखे ख़बर आहे त तव्हां भली कुझु बि चओ पर तव्हां सिधे तरीक़े सां त ॿुधाए चुका आहियो त सॼो सिलसिलो ओके आहे पर ख़ैर इहो तव्हांजो पंहिंजो ज़ाती मसइलो अलाह साईं तव्हां ॿिन्ही खे ख़ुशि रखे हाणे पाण वरी कम जी ॻाल्हि थिए थो थर में जेको कोयलो निकितो उन मां भला जेकी थर जा जेकी मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे को फ़ाइदो रसियो या उहे बेरोज़गार रहिया या उन्हनि खे पाण जीअं चवंदा आहियूं हूअं बि इहा ॻाल्हि अक्सर कानूनी बि आहे त जेको बि जिते बि को कमु थिए थो त उते पहिरियां जेकी उतां जा माण्हू आहिनि जेकी असुल रहाकूं आहिनि जेकी इलाइक़े वारा आहिनि उन्हनि खे हक़ मिलणु खपनि इहो ईअं कुझु थियो आहे इरशाद असां ते ॿियो त असांखे कुझु कोन मिलियो पर असां ते दहशतगर्दी जो FIR ज़रूरु कटाइणु अच्छा ओहो असां छो भला छाजे थर जे माण्हू कॾहिं कंहिंखे लठ बि कोन आई हूंदी असांजे मथां जॾहिं दो भील ब्लॉक नंबर 2 में कमु करे थो गरीब माण्हू मुलाज़िम माण्हू उनजे मथां 2 कमांडोर जे तसूद कनि था उनखे एॾी हालत करे था छॾनि 2 ॾींहं अस्पताल खां पोइ मरी थो वञे उन खां गॾु 3 माण्हू मथां हुननि कयो ॿाहिरि जा माण्हू आहिनि पंजाब जा माण्हू थर जे कोयले में आहिनि इहो जेको ज़ुल्म थियो इहो पंजाब जे माण्हुनि कयो आहे पंजाब जा जेके कमांडर हुआ पंजाब जा हिते जा कोन हुआ उहे माण्हू मुंहिंजे सिंधियुनि जे मथां मुंहिंजे थर जे ग़रीब मिशकून जे मथां ज़ुल्म कयूं हुनखे एतिरो कयूं त उन वीचारो ग़रीब मासूम ॿार हुन जा आहिनि दो ई भील खे मारे छॾियूं मारण खां पोइ एतिजाज थिया सभु कुझु थियो दहशतगर्दी थियूं FIR कटाणियूं जेकॾहिं तव्हां FIR कटी बि आहे त वापसि वरिती बि छो तव्हां असां दहशतगर्द आहियूं न एॾा सबूत तव्हां वटि प्रूफ तव्हां FIR वरिती वापसि छो वरिती आहे उहे गवाह जेको कयूं किराए जा गवाह कयूं कोर्ट में बीठाई कोन को उहा जेको आहे FIR माण्हू जे प्रेशर खां पोइ एॾो क्राउड खां पोइ ऐं राति जो SP मिठी ज़ालिम हिकिड़ो उहे माण्हू पुरमन वेठा आहिनि रोड जे साइड में उनजे मथां राति जो लाठी करे थो आंसू गैस हलाए थो उनजे मथां उन माण्हुनि खे टॉर्चर करे थो माण्हू गिरफ़्तार करे थो FIR कटिजे थी दहशतगर्दी उनजे मथां असांजे थर जे माण्हुनि खे अञा ताईं कोयले में कल्ह बि अरबाब उतार मीटिंग थी आहे त बाबा थर जे ब्लॉक 1 में जेको आहे महीने जे अंदरि माण्हू जा मसइला हल कयो माण्हुनि खे थर जे जेकॾहिं को पंहिंजी बनी में कोयलो थो अचे उनजे मथां FIR कटे उनखे साइड था करे छॾनि उनखे मिले कुझु कोन थो थर जो माण्हू बि हींअर ड्राइवरी खां सवाइ जेकॾहिं थोरो घणो खयो हूंदो को ड्राइवरी में न बाक़ी असांजा माण्हू एजंट नथा खणनि माना के वॾे उहिदे ते थर जो माण्हू त खणनि ई कोन पिया न त थर जे माण्हू खे कोयले में 1 टके जो फ़ाइदो कोन थियो आहे संद हुकूमत 2 प्लांट लॻाया आहिनि 2 ब्लॉक 1 ऐं 2 में कोयलो कढे बि वफ़ाक़ बची कोयलो कढे असां मना कोन था कयूं असां पाकिस्तान जे कमायूं असां इहो ई चऊं था त पाकिस्तान रोशन थिए इन ख़ुशहाल थिए थर जी बिजली पंजाब रोशन थिए पियो पर थर रोशन नथो थी सघे थर में हिकिड़ो खंभो थर जे बिजली वारनि खे न थर मां शइ कढो उहा खणी वञो ॿियनि सूबनि खे वञी ॾियो पर थर जे माण्हू खे न आहे ॾियणी न थर जे माण्हू जो कोयले में रियालिटी में पैसो ॾियणो आहे न थर जे माण्हू खे स्कूलूं खोलणी आहे का पाणी ॾियणो आहे शुरू खां वठी आहे जितां जेका शइ निकिरंदी आहे उतां सुप्रीम कोर्ट जेको आहे पोइ दफ़े पंहिंजे सांगड़ में निकिरे थो पंहिंजो तेल गैस सुप्रीम कोर्ट थर सांगड़ सॼा रोड ठही आहे न त सांगड़ ज़िले जा रोड अहिड़ा आहे माण्हू वञी कोन पियो सघे अॼु सांगड़ ज़िले में जॾहिं गैस सुई गैस निकिरे थी त उनजे लाइ रोड ठही आहे न उनजे उहो बि सुप्रीम कोर्ट वॾो हाणे थर जे कोयले में असां सुप्रीम कोर्ट खे चवंदासीं महिरबानी करे थर जे कोयले में थर जे कोयले जी रियालिटी में जेको आहे थर जा रोड ठही सघनि था थर जो पाणी अची सघे थो थर जा स्कूल खुली सघनि था पर थर जे कोयले जी रियालिटी मां असां कंहिंखां थर जो माण्हू मुखियो सुतो पवंदो कंहिंखां 5 रुपया घुरंदो कोन को असां अटो ऐं राशन कोन था घुरूं असां थर जा माण्हू घुरंदा असांखे पाणी ॾियो जेको पूरे पाकिस्तान खे तव्हां ॾियो पिया बाक़ी थर खे ख़ूबसूरत बणाइनि त सैरो तफ़री जा मौक़ा मिलंदा सियाहत वधंदी इन मां बि जजो नाणो कमाए असां ते त हैरत थी आहे त असांजे दहशतगर्दी FIR कढिजी वियूं असांजा MNA MP ख़ामोश रहिया पीपल्स पार्टी कढियूं न सिंध हुकूमत कढियूं न कोई इमरान ख़ान त कोन कटियो असांजे मथां FIR असांखे ॾाढी हिन ते कावड़ आहे पीपल्स पार्टी ते त दहशतगर्दी ते FIR खे ग़रीब
दो भील जॾहिं माण्हू मरदा दो भील मुस्लिम हो ना मुस्लिम पर आहे त मुंहिंजो थर जो न ऐं थर जे सॼे माण्हू जो दर्द रखां थो इन ॻाल्हि जे असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत कयूं था पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे असां सिंधियुनि जी हुकूमत आहे ऐं इहो हशर असां सां बि करे इहो हाल आहे पीपल्स पार्टी जो ऐं अचण वारे वक़्तु पीपल्स पार्टी केरु वोट ॾींदो जेकॾहिं थर जे माण्हू सां सोतरी माण्हू सलूक जे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो जीअं तव्हां चयो त थर जे माण्हू खे जेकॾहिं किथे सेट बि कयो वियो हूंदो त ड्राइविंग में कयो वेंदो इंजीनियर नथा रखनि त थर जो नौजवान थोरो मूंखे इहो ॿुधायो त जीअं वली मोहम्मद रायमू साहिब जहिड़ा इंजीनियर बि आहिनि त हूअं ओवरऑल तरह जी जेका सूरत हाल आहे के माण्हू हड़ा वड़ा ॾेई करे बि शहरनि में पंहिंजा ॿार पढ़ाइनि था इहा सूरत हाल बि आहे छो त तइलीम में त हूअं त सिंध जी सॼी तइलीम जी ख़बर आहे तव्हांखे पर के माण्हू अहिड़ा आहिनि जेकी पंहिंजो पेट कटे बि पंहिंजे ॿार खे पढ़ाइनि था ऐं थर जी जेका सूरत हाल आहे उहा आउं ॾिसां थर जा नौजवान ॾाढा होशियार बि आहिनि इन ॾिस में छा चवणु चाहींदो त के आहिनि अहिड़नि मंज़ूरियुनि ते पहुतर असांजा थर जा नौजवान साईं रिशद ॻाल्हि इहा आहे त हींअर मुंहिंजी पघार जेकॾहिं 15,000 आहे ऐं 15,000 मुंहिंजी हींअर घर जी पूरत कोन थी थिए अमीर माण्हू त पंहिंजा ॿार मुंहिंजो पढ़ाइनि पिया 80% माण्हू थर जो ॿार नथो पढ़ाए सघे 20% माण्हू जेको आहे उहा अमीर आहे पैसे वारो आहे 80% माण्हू जेको आहे उहो थर जो ग़रीब आहे उहो वीचारो पंहिंजी ॿकरी विकिणी पंहिंजो जेको आहे नौकिरी करे थर में एतिरी सहूलियत कोन्हे को आहिनि थोरा माण्हू वीचारा पंहिंजा ॿार पढ़ाइनि पिया पर हींअर इमरान ख़ान जे दौर में महांगाई एतिरी आहे माण्हू नथा पढ़ाए सघनि हुतां खां अचनि उहो घर किराए जो वठनि ॿारनि जी फीस अदा कनि घर जो किरायो अदा कंदा 15,000 त माना ज़रे घटि अॼुकल्ह त 10-12,000 15,000 त किरायो वारो घर जो त अमीर माण्हू त पढ़ाए पियो पंहिंजा ॿार पर ग़रीब माण्हू थो पढ़ाए हेॾो सॼो चोलिस्तान आहे हुन में यूनिवर्सिटी आहे यूनिवर्सिटी बि थर में मतिलबु जेकॾहिं चोलिस्तान में यूनिवर्सिटी सही सघे चोलिस्तान में थर आहिनि उन में यूनिवर्सिटी थर में यूनिवर्सिटी ठहे सब्ज़ इलाइक़ो थी वेंदो उन में वण कीअं पोखजंदा खारे ॿड़ी ते कीअं आबाद थिए यूनिवर्सिटी आहे हीअं असांजे थर में यूनिवर्सिटी ॾेई वञे पर थर जे माण्हू खे न यूनिवर्सिटी मिले थी न को कॉलेज आहे थर में न का तालीम इंशाअल्लाह हाणे उथे आहियूं ऐं हाणे कोशिशूं कंदासीं केतिरियूं गिराऊं कंदासीं छा कंदासीं सही 43 साल पाकिस्तान खे गुज़री आहिनि ठहे अॼु ताईं असांखे कुझु कोन मिलियो इंशाअल्लाह कोशिशूं कंदासीं पर जीअं तव्हां चयो त 80% माण्हू थर में आबाद आहिनि जेकी ग़रीब ग़रीब 20% जेकी माण्हू आहिनि जेकी थर मां ई नालो कमाए ऐं किथे सेट थियल आहिनि अमीर माण्हू आहिनि उहे पंहिंजे ॻोठ पंहिंजे लाइ मिटी लाइ कुझु कनि था कॾहिं कॾहिं आउं ॾिसंदो आहियां त के माण्हू वरी पोस्टल ते वेठा आहिनि हा इलाही थरी माण्हू आहिनि जेकी सुठियुनि पोस्टुनि ते आहिनि त उहे पंहिंजे भला इलाइक़े पंहिंजे घर ताईं त रोड ठाहे रहिया आहिनि पंहिंजे घर ताईं त सहूलियतूं पहुचाइनि ॿियो ठहियो भला उन जे करे ई भला ॿियनि खे रोड पहुचण सां को असांखे सहूलियत रोड पहुचण सां कोन मिलंदी असां चऊं था असांखे रोड खां बग़ैर असां थर जी वारी में बि हली सघूं था को मसइलो कोन्हे असांजे लाइ रोड जी सहूलियत पर ॻाल्हि इहा आहे त मेन शइ पाणी ऐं सिहत तालीम सही इहे शयूं मिली वञनि बाक़ी शयूं ऑटोमेटिक मिली वेंदियूं इहे शयूं त असांखे शयूं मौजूदु आहिनि स्कूलूं हुते आहिनि अस्पतालूं आहिनि केरु ड्यूटी डॉक्टर करण जे लाइ तयारु कोन्हे को हुते अचण जे लाइ को तयारु कोन्हे को हाणे असां हुन अताई डॉक्टर रेशो थर में घणो आहे हुनजो मेन मक़सदु छा आहे अताई डॉक्टर जेके न हुजे अताई डॉक्टर जेके डिस्पेंसर न हुजनि हाणे उहो ग़रीब माण्हू वीचारो बुखार थो थिए उहो अताई डॉक्टर 200 रुपए में सुई हणाए थो अचे उमरकोट जे लाइ हुनखे किरायो किथां रुपया 5,000 हुजनि त उमरकोट वञे दवा हणाए टिकी हणाए हुनखे अचे अताई डॉक्टरनि जे करे भला थोरो पर इंसान खे दिलि खे तसली त थिए थी भला मुंहिंजे इंजेक्शन हणायो आहे ऐं असांजो अताई डॉक्टर बिल्कुलु अताई डॉक्टर न हुजनि खपनि पर उहे अस्पतालूं बि त खुलनि त सही उन अस्पतालूं डॉक्टर वेहनि त सही ड्यूटियूं हुते आहिनि जॉइनिंग पोस्टियूं सभु हुते आहिनि पघारूं खणनि था ड्यूटी करण जे लाइ तयारु कोन आहिनि इंशाअल्लाह इहे अस्पतालूं बि आहिनि इहे असां चवंदासीं सिहत जूं सहूलियतूं बहितर थियनि पाण अञा कचहरी कयूं था सिहत जूं सहूलियतूं जी अणाट केतिरी आहे थर में मज़र अली असां सां गॾु आहे उनखां कुझु ॿुधी वठूं ऐं सादत माणे वठूं जी मज़र भाई दर पर अली के मोमिन सर को झुका रहे हैं दर पर अली के मोमिन सर को झुका रहे हैं इस दर से जाने वाले इस दर से जाने वाले दोज़ख में जा रहे हैं दर पर अली के मोमिन सर को झुका रहे हैं आमद पे मुर्तज़ा की एक जश्न का समा है बदनस्ब मुनकिरों का चेहरा धुआ धुआ है पाकीज़ा शजरे वाले पाकीज़ा शजरे वाले खुशियाँ मना रहे हैं दर पर अली के मोमिन
सर को झुका रहे हैं। करना है कैसे आसान पेचीदा मरहलों को, हैदर तो देखते हैं नबियों के मसले को। दुनिया तो इनके घर की, दुनिया तो इनके घर की बच्चे चला रहे हैं। दर पर अली के मोमिन सर को झुका रहे हैं। जो शेर थे घरों के मैदान से ऐसे भागे, रहवार पीछे पीछे थे आप आगे आगे। रहवार थक गए हैं, रहवार थक गए हैं, ये भाग जा रहे हैं। दर पर अली के मोमिन सर को झुका रहे हैं। होता है जैसे हर एक जाहिर का एक बातिन, हाथों में उंगलियां यूं हसनैन की है लेके। हैदर खुदा के दी को, हैदर खुदा के दी को चलना सिखा रहे हैं। दर पर अली के मोमिन सर को झुका रहे हैं। दर पर अली के मोमिन सर को झुका रहे हैं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नंढी साईअ जो वक़्तु थियो आहे नाज़रीन, असां सां तव्हां गॾु रहिजो, मोटी अचूं था त रहियल कचहरी कंटिन्यू रखंदासीं। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी हिकु भेरो वरी तव्हांखे सलाम सिंध में भलीकार चऊं था। मज़हर अली जी आवाज़ में ख़ूबसूरत मनक़बत ॿुधण जी सादत माणीसीं ऐं असां मोहम्मद इक़बाल रज़ा क़ादरी साहिब आहे, उनजो आवाज़ भी ॾाढो ख़ूबसूरत आहे। इन्हनि ॿिन्ही सां भी मुंहिंजी दिलि चए थी कचहरी कयां। मज़हर भाई, ये बताएं, मेरे छोटे भाई हैं आप भी ना, तो ये कब से माशाल्लाह ये शौक़ है और किससे सीखा है आपने? नहीं, मैंने बस मतलब घर वाले सब पढ़ते थे तो उनको देख देख के मैंने शुरू किया। अच्छा। सबसे पहले मैंने मतलब पहले मैं सुनता था, उसके बाद एक दफ़ा जब मैं करबला गया तो वहाँ मैंने मौला अली असगर के मुकाम पे पहली बार पढ़ा था, तो वहाँ से फिर शुरू हुआ था। अच्छा माशाल्लाह। सुनते किसको थे? कौन है आइडियल, कौन है? पहले तो सबसे ज़्यादा मीर हसन मीर को सुना है। अच्छा अच्छा माशाल्लाह। तो उसके बाद आपको भी शौक़ हो गया? माशाल्लाह माशाल्लाह, बहुत अच्छी आवाज़ है माशाल्लाह। इकबाल रज़ा क़ादरी साहब, आप कब से ये पढ़ रहे हैं, लुग़ा ख़्वानी सना ख़्वानी कर रहे हैं? मुझे 8 साल हो गए इस फील्ड में। अच्छा। और मुझे ये शौक़ डालने वाले मेरे दादा थे। अच्छा अच्छा जी, जिस वक्त मैं स्कूल स्टूडेंट भी था तो उन्होंने मेरा ये शौक़ बढ़ाया। तो ऐसे करते करते आज अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक ने प्रोफेशनल लेवल पे मुझे ले लिया। कोई एल्बम वगैरह आया? जी अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल यूट्यूब वगैरह पे मेरे अपने आजकल तो यूट्यूब का ज़माना है, तो साहब सब वो वही चैनल पर- मेरा अपना वही पर ही बना होता है सब कुछ, हाँ? सही तो तो उस व्यूज़ पे- आते हैं, जी फीडबैक अच्छा आता है। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का करोड़ों एहसान है मालिक पाक अच्छा परवरदिगार का। तो मुहर्रम की तैयारियां भी आपने की होंगी? मुहर्रम के लिए थोड़ी सी मसरूफियात थी, वरना इरादा था कि कुछ मनकबत वगैरह रिलीज करवाऊँ मैं। सही तो इंशाल्लाह नेक्स्ट जो है नेक्स्ट वीक में एल्बम की तैयारी है इंशाल्लाह। चलें, हयाती बखैर, इंशाल्लाह आपकी आवाज़ इंशाल्लाह। सुनेंगे और यूट्यूब पे सर्च करेंगे, आपको नाम का तो पता चल गया मुझे। ओके। अच्छा रबाब साहब, आख़िर में छो तो प्रोग्राम जी कचहरी ना रहे बि थी कुझु, पर वक़्त जी नज़ाकत खे पाण ॾिसंदा आहियूं त पोइ कॾहिं कॾहिं पोइ ॻाल्हि खे वाइंड अप तरफ़ वधी वेंदा आहियूं। मूंखे रुॻो इहो ॿुधायो त जेकॾहिं को सीरियस मरीज़ हुजे थर में, या का औरत सीरियस कंडीशन्स में हुजे, जीअं डिलीवरी जा मसइला थींदा आहिनि ॿिया टिया, त पोइ उहा माना कीअं केॾो सफ़र करे किथे पहुचनि? माना थर में का अहिड़ी बुनियादी सहूलियतुनि जी का अस्पताल आहे या न आहे जेका 24 कलाक माण्हू खे ॾिसी सघे, चकासे सघे? मां शादी आई चवंदो तूं वरी यार रुगो तूं हिननि जी मुखालिफ़ सपोर्ट थी कर। पोइ दफ़े तव्हां सोशल मीडिया ते ऐं टीवी ते चैनल ते तव्हां ख़बर ॿुधी हूंदी, छाछरे खां परियां 50 किलोमीटर ते पंधु करे माण्हू छाछरे अस्पताल पहुचे थो। छाछरे अस्पताल पहुचे थो, व्यायाम घर बंदि पियो आहे, उन में कुता वेठा आहिनि, उहे माण्हू पंहिंजी ज़ाल खे एतिरो किरायो कोन्हे को उन माण्हू वटि जो खणी उमरकोट पहुचे या मिठी वञे, उहो माण्हू पंहिंजी ज़ाल खे खणी वापसि वञे थो गाॾीअ में घर ॾे कोठ ॾे। छाछरे जे किलोमीटर परे पासे उहा
औरत पंहिंजे ॿार खे जनम ॾिए थी थर जे वारीअ ते पासे में को हिकिड़ी भई केतिरी माई dates कपिड़ो थियनि खणी थियूं, बीहे सही, थी सही। ऐं उते वियाम इंतहाई इन खां वधीक सोशल मीडिया ते एॾियूं ख़बरूं हलण खां पोइ टीवीनि ते ख़बरूं हलण खां पोइ सिंध हुकूमत जे मथे ते जूं बि न गुज़री। भला हाणे आख़िर में उन- मैसेज ॾींदो छो त प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, पाण अञा सीरियस कचहरी करण वारा हुआसीं। थर जी जेका ख़ासि तौर ते जेको थर जो माहौल आहे उन ते पाण अञा गहरी नज़र रखूं था, पर वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। को मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज मुंहिंजो इहो ई आहे, वरी पंहिंजे थर जी ॻाल्हि कंदुसि त थर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सिंध जो हिसो आहे। ईअं न आहे त थर को अलॻि आहे। थर में तालीम में पाणी ऐं सिहत जी सहूलियतुनि जे लाइ ऐं इनशाला इन जे लाइ कोशिशूं। ऐं सिंध टीवीअ खे वरी बि चवंदुसि महिरबानी करे तव्हां पंहिंजे चैनल ते कुझु ख़बरूं असां थर जे हवाले तव्हांखे सां पूरो प्रोग्राम असां तव्हांजे थर जे हवाले सां सिंध टीवी न्यूज़ ते कुझु ख़बरूं हलनि, जीअं थर जे माण्हुनि जूं कुझु दाम ॿुधी सघे। असांजो कमु आहे कोशिशूं करणु, बाक़ी करण वारो अलाह जी ज़ात आहे ऐं इहो ई पैगाम रब सलाही कंदो। भला रब सलाही कंदो। हिते असांजो जेको प्रोग्राम नाज़रीन पुॼाणी ते पहुचे थो, आख़िर में वेंदे वेंदे बि मोहम्मद इक़बाल रज़ा क़ादरी खां कुझु ॿुधंदासीं। इन खां पहिरियां आउं तव्हां खां मोकिलियां थो इरशाद जागीरानी हयाती बख़ैर ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थींदो। सो पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण सां ताईं गॾु असां पारां आला भाई जी। मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं मुरीदे खैरुल अनाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ। मुझे इश्क है तो खुदा से है, मुझे इश्क है तो रसूल से ये करम है ज़हरा बतूल का, मेरे मुँह से आए महक सदा जो मैं नाम लूँ तेरा चूम के, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ। मुझे इश्क है, मुझे इश्क सर वो ज़मन से है, मुझे इश्क सारे चमन से है, मुझे इश्क उनके वतन से है, मुझे इश्क उनकी गली से है, मुझे इश्क है तो अली से है, मुझे इश्क है तो हसन से है, मुझे इश्क है तो हुसैन से, मुझे इश्क शाह ज़मन से है, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ। और हुआ कैसे तन से वो सर जुदा, जहाँ इश्क हो
بات ہے میرے سامنے وہی ذات ہے وہی جن کو شیر خدا کہیں جنہیں باب صلی علی کہیں وہی جن کو آل نبی کہیں وہی جن کو ذات علی کہیں وہی پختہ ہے میں تو خادم ہوں میں تو پنجتن کا غلام ہوں